अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूअर्स खे कीअं हो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ज़िंदगियूं कीअं आहिनि छा कुझु थी रहियो आहे छा निंड पूरी थी आहे या न थी आहे अच्छा कल्ह खां छा हमेशह इहो कंसर्न रहंदो आहे मुंहिंजो बिकॉज़ मुंहिंजा जेका स्लीपिंग पैटर्न्स आहिनि उहे ॾाढा डिस्टर्ब रहंदा आहिनि त हमेशह जिन माण्हुनि जा रहंदा आहिनि मूंखे मां घटि में घटि उन्हनि जे लाइ इलाही कंसर्न हूंदी आहे जॾहिं तव्हां निंड जी ॻाल्हि कंदा आहियो असां अक्सर इहो ॾिठो हूंदो असां ॿुधियो हूंदो असां एक्सपीरियंस बि कयो हूंदो जॾहिं तव्हां निंड जी ॻाल्हि कंदा आहियो त अगरि तव्हां ॾाढो हिकु सुठी अगरि गुड स्लीप्स तव्हांजी वरितल हूंदी आहे तव्हांजा कम ॾाढा आसान थी वेंदा आहिनि तव्हां ॾाढो ख़ूबसूरती सां पंहिंजी तमामु जेको ॾींहुं आहे उहो गुज़ारे वेंदा आहियो बल्कि उन हिकु ॾींहं जे करे तव्हां पंहिंजा 2-3 ॾींहं उहा ख़ूबसूरती सां गुज़ारे सघंदा आहियो पर उन जी जॻह ते जॾहिं तव्हांजी का स्लीप पैटर्न को डिस्टर्ब थींदो आहे त उहो हिकु ॾींहुं जेको आहे उहो कई ॾींहं वठंदो आहे इहे ॻाल्हियूं सिर्फ़ु असां ॻाल्हियुनि में ई सम्झंदासीं ऐं उन्हनि में ई ॻाल्हाईंदासीं पर हिकु रिसर्च मुताबिक़ त जेको तव्हां नॉर्मली जेको साइकिल हूंदो आहे तव्हांजी निंड जो अगरि उहो ॿार आहे वॾो आहे बुज़ुर्ग आहे अडल्ट आहे जेको बि हुनजो साइकिल आहे उन्हनि जे लाइ जेतिरी साइंस या मेडिकल जेका निंड चवे थी अगरि उहा तव्हां न वठो था निंड त छा तव्हांखे ख़बर आहे त उहो 1 कलाकु जेको तव्हां मिस कयो था उन खे रिकवर करण जे लाइ तव्हांजी बॉडी खे तव्हांजी मेंटल हेल्थ खे घटि में घटि 4 ॾींहं खपंदा आहिनि 4 ॾींहंनि में उहो 1 कलाकु जेको आहे उहो रिकवर थींदो आहे तव्हांजी उहो हिकु कलाकु रिकवर थी रहियो हूंदो आहे त इहो सोचो त असां रोज़ु 2-2 कलाक त ईअं हरू असां पंहिंजे निंड जा विञाईंदा आहियूं त घणा ॾींहं असांजी सॼी ज़िंदगी असांजी बॉडी त इन ई कंफ्यूजन में मिक्स हूंदी त भई हिनखे रिकवर कीअं करिणो आहे 1 कलाक में रिकवर थियो नथो त 4 ॿिया लाइन में अची वञनि था हीउ उहो ई क्यू आहे जेको असांखे गवर्नमेंट हॉस्पिटल्स जे ॿाहिरि या गवर्नमेंट जेके ऑफिसिस आहिनि उन्हनि जे ॿाहिरि नज़र ईंदो आहे त मूंखे लॻे थो जेको स्लीपिंग जेको पैटर्न सही करण वारो जेको क्यू आहे न असांजी बॉडी बि किथे न किथे उन ई जॻह ते मुंझियल हूंदी आहे कीअं न कीअं करे उहा उन स्लीपिंग पैटर्न खे सही करण जी कोशिशि में ई सॼो कमु करे रही हूंदी पर इहो सोचो त जेकॾहिं असां उन पैटर्न में उते ई किथे असांजी बॉडी किथे स्टक रहंदी हिकु माण्हू आहे या फलां शइ आहे फलां मशीन आहे जंहिंखे तव्हां हिकु को गोल लियो था उहो उन ई गोल में लॻी रहंदी त बाक़ी कमु कॾहिं कंदी सो पंहिंजे हिन नंढियुनि शयुनि खे ॾिसण जे लाइ असांजे लाइ चवण जे लाइ लफ़्ज़नि में असां उनखे ॾाढो नंढो सम्झंदा आहियूं बट एक्चुअली इहे ज़िंदगी जी उहे शयूं आहिनि जेके तव्हांजी ज़िंदगी खे मज़ीद सुठो करे सघनि थियूं ऐं जेका ज़िंदगी तव्हां जी रहिया आहियो उन ज़िंदगी खे मज़ीद हेल्दी बणाए सघनि थियूं असांजो इहो बिलीव आहे त ज़िंदगी मौत ख़ुदा ताला जे हथ में उहा हिकु अलॻि ॻाल्हि आहे चलो उन जॻह ते असां न वेंदासीं त तव्हां ज़िंदगी हीअं गुज़ारींदो त हीअं थींदो हीअं गुज़ारींदो त हीअं थींदो बट एटलीस्ट जेतिरी ज़िंदगी आहे उनखे थोरो सुठे नमूने ई गुज़ारिजे त छा ई बुराई थी वञे अच्छा जॾहिं सुठे नमूने जी ॻाल्हि कजे थी त पाकिस्तान जी जेका आबोहवा आहे उहा मुंहिंजी नज़र में अचे थी उहा ॾिसण में अचे थी जॾहिं असां कराची जी ॻाल्हि कयूं था त असांखे कुझु ॾींहं पहिरीं जेका हिकु लिस्ट आई हुई हुन में कराची जेको आहे उहो दुनिया जे वर्स्ट तरीन जेके सिटीज़ आहिनि उन मां लिविंग जेको जो स्टाइल आहे उन में आयो हो उन सां गॾोगॾु जी जॾहिं लाहौर जी मां ॻाल्हि कयां थी त रीसेंट हिकु न्यूज़ आई आहे जंहिंमें इहो चयो वञे थो त सभिनी खां जेको मोस्ट पॉल्यूटेड जेका सिटी आहे उहो लाहौर खे करार ॾिनो वियो आहे किथे उहो थोरी देरि लाइ क़रीब हटी वियो बट अगेन उन लिस्ट में नंबर 1 ते उहो अची वियो आहे जंहिंजे लाइ न सिर्फ़ु पंजाब गवर्नमेंट बल्कि असांजे जेको भरपासे वारो मुल्क आहे उन्हनि जी गवर्नमेंट बि किथे न किथे इक़्तिदामात में लॻी पई आहे त कंहिं तरीक़े सां पंजाब तां हीअ जेके फॉग जी सूरत हाल आहे ऐं डिफरेंट शयुनि जी सूरत हाल आहे उनखे सही कयो वञे सो जी उमेद कयूं था त जल्दी हीअ जेके शयूं जिन जे बारे में असां ॻाल्हाए रहिया आहियूं जल्दी उहे सही थियनि ऐं हिकु सुठी जेका आबहवा आहे असां शायदि पंहिंजी ज़िंदगी खे सुठो करण जी ॻाल्हि कयूं था त आबहवा ज़ाहिर आहे उहा असांजी सराउंडिंग में अचे थी असां सां गॾु हले थी उनखे सही करण जे बारे में ज़रूरु असांखे सोचणु खपे इन सां गॾोगॾु हिकु ॾाढी प्यारी ॻाल्हि जेका मां पंहिंजे प्रोग्राम में करणु चाहियां थी हिकु ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि जेका सुबुह में ॿुधी आहे चवंदा आहिनि त जंहिंखे चवंदा आहिनि की जंहिंखे रब चखे हुनखे केरु चखे केरु जंहिंखे रब रखे हुनखे केरु चखे इहा हिकु मिसाल आहे जेका असां बचपन खां ॿुधी आहे जंहिंजे बारे में असां हमेशह ॻाल्हाईंदा आहियूं पर छा इन मिसाल खे तव्हां हक़ीक़त थींदे ॾिठो आहे अॼु हिकु ॾाढो ज़बरदस्त इंसिडेंट जेको मां तव्हां सभिनी साम्हूं शेयर करण वारी आहियां जेको न्यूज़ ते बि हली रहियो आहे तव्हां बि ज़रूरु ॿुधियो हूंदो हिकु नंढड़ी जंहिंखे करार ॾिनो वियो त उहा पंहिंजी जेका ज़िंदगी आहे ड्यूरिंग हुनजे बर्थ पीरियड डिलीवरी पीरियड जे उहा पंहिंजी ज़िंदगी जेका आहे उहा गवाए वेठी आहे पर कुझु टाइम खां पोइ जॾहिं तमामु सॼे घर में हिकु सोग जी सूरत हाल हुई उते उन नंढड़ी जेका आहे उन पंहिंजी आवाज़ अगेन ईअं लॻो त जीअं चवंदा आहिनि त किथां ॿियो किथां को साह अची वियो अक्सर असां मूवीज़ में ॾिसंदा आहियूं न त अनाउंस थी वेंदो आहे त जी ये अब नहीं रहा ऐं हिकदमि सां हिकु आवाज़ ईंदी आहे
एग्ज़ैक्टली इहो ही सिनेरियो पाकिस्तान जे हिकु घर में थियो आहे ऐं उहा नंढड़ी जंहिंखे इहो चयो वियो त जी हू पंहिंजी ज़िंदगी जी जेका जंग आहे उहा हारे वई आहे पैदाइश जे दौरान ई उन साह खयों आहे ऐं उन जा पेरेंट्स जॾहिं उन्हनि खे हॉस्पिटल वठी विया त उन्हनि खे ख़बर पई त जी ही त बिल्कुलु हिकु हेल्दी बेबी आहे. सो करिश्मा ईअं थींदा आहिनि ऐं कुदरत जॾहिं चाहींदी आहे त पोइ ईअं ई चवंदा आहिनि त बाज़ी जेका आहे उहा ईअं ई पलटंदी आहे. अच्छा जी, असां बि थोरो ॻाल्हियुनि खे पलटे थोरो पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अचणु चाहियूं था ऐं प्रोग्राम में जेका महिमान आहिनि उन्हनि सां तव्हांखे मिलाइणु चाहियो था. महिमाननि जी तरफ़ मां ज़रूरु वेंदमि, पर अॼु जेका हिकु पर्सनैलिटी असां गॾु तशरीफ़ फरमा आहे उनजे बारे में मां ज़रूरु ॻाल्हाइणु चाहींदमि. उन्हनि जे जेके प्रोडक्ट्स आहिनि उन जे बारे में मां ज़रूरु ॻाल्हाइणु चाहींदमि. जज़ा ग्लोबल जो नालो तव्हां ऐं मां बख़ूबी ॼाणूं था. खोड़ सारे अरसे खां मार्केट में हिननि जा प्रोडक्ट्स राज करे रहिया आहिनि, न सिर्फ़ु सिंध में पाकिस्तान में इंटरनेशनली जेको आहे राज करे रहिया आहिनि ऐं ॾाढो ख़ूबसूरती सां तव्हांजे मुंहिंजे घरनि जे जेको किचन आहे उनखे सजाए रहिया आहिनि, जंहिंमें राइस बि शामिलु आहे, जंहिंमें कॉर्नफ्लावर बि शामिलु आहे, जंहिंमें डिफरेंट मसाला आहिनि जेके शामिलु आहिनि, कुकीज़ शामिलु आहिनि, जैलीस शामिलु आहिनि, खोड़ सारियूं शयूं आहिनि. जॾहिं तव्हां मसालनि जी ॻाल्हि कंदा आहियो स्पेसिफिकली असां जेके वर्किंग वुमेन्स हूंदा आहियूं, वर्किंग लेडीज़ हूंदा आहियूं, उन्हनि जे लाइ मसालनि सां जेको रिश्तो आहे न उहो थोरो सो गहरो हूंदो आहे. बिकॉज़ असांखे सही टाइम ते सही मिक़दार में सही मसाला ॾाढा ज़रूरी खपंदा आहिनि. प्लस उन सां गॾो गॾु हिकु ॿी शइ जेका असां जॾहिं हेल्थ जी ॻाल्हि कंदा आहियूं त असांखे हमेशह इहो ख़बर पवंदी आहे त असां हमेशह पढ़ंदा आहियूं त जी लूणु जेको आहे उहो हेतिरो ख़राबु आहे, हीअं ख़राबु आहे, हूअं ख़राबु आहे. जज़ा ग्लोबल पंहिंजो पिंक सॉल्ट बि मुतारिफ़ करायो आहे जेको अगेन हिकु ॾाढो ख़ूबसूरत सॉल्ट आहे ऐं हेल्थ खे मद्देनज़र रखी हिननि पंहिंजूं उहे तमामु जेके प्रोडक्ट्स आहिनि उहे मार्केट में रखियूं आहिनि. न सिर्फ़ु अगेन मां इहा ॻाल्हि रिपीट करे आहियां, न सिर्फ़ु हिकु कंट्री असांजी कंट्री बल्कि ग्लोबली माण्हुनि हिननि खे मञियो आहे ऐं ग्लोबली हिन जेका कंपनी आहे, हिननि जेका प्रोडक्ट्स आहिनि उन्हनि माण्हुनि जे दिलि ते जेको आहे उहो राज कयो आहे, माण्हुनि जे किचन्स ते राज कयो आहे. माण्हुनि जे किचन जा जेके शेल्फ आहिनि, उनजा जेके कैबिनेट्स आहिनि उन में तव्हांखे हिननि जा प्रोडक्ट्स ज़रूरु सजियल नज़र ईंदा. उन्हनि जा जी डायरेक्टर सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि जनाब तैमूर जुनैद जमशेद साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि, पाण डायरेक्टर आहिनि जज़ा ग्लोबल जा. अस्सलाम वालेकुम तैमूर साहब. वालेकुम कीअं अस्सलाम. आहियो, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह. तबियत ठीक है? बिल्कुल ठीक है. जिंदगी की है तैमूर साहब? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. माशाल्लाह माशाल्लाह. तो मुझे ऐसा लग रहा है कहीं कहीं गाड़ी जरा सा अटकी थी बीच में. किस लिहाज से? ऐसे अभी सिंधी के लिहाज से, लैंग्वेज के एक सेकंड के लिए थोड़ा सा जरा मुश्किल हो रही थी ट्रांसलेशन में, लेकिन समझ आ रही थी. हाँ, तो हम मुझे तो सब लोग कहते हैं कि आपकी सिंधी तो बड़ी मतलब प्यारी सिंधी है, समझ आती है. मैं उसमें वो इंग्लिश को ग्रैब करके जो है वो सारी ट्रांसलेशन कर रहा था. अच्छा चले कहीं से ट्रांसलेशन मकसद है, कहते हैं समझ आना चाहिए. सबटाइटल नहीं थे लेकिन हाँ देखिए समझाने वाले तो इशारों से भी समझ जाते हैं, हम तो फिर भी बोल रहे हैं. ऐसा ही नहीं तो आपको जो है वो समझ आनी चाहिए, ज़बान कैसी भी है. कैसे हैं जी, खैरियत से हैं, खुश हैं? अल्हम्दुलिल्लाह. कैसी गुजर रही है जिंदगी, कहाँ गुजर रही है, किस तरह गुजर रही है माशाल्लाह से? बस इसी काम में, ये 2016 में मेरे फादर ने स्टार्ट किया था विद द एम ऑफ टेकिंग पाकिस्तान इंटरनेशनली. उनका एक आइडिया था कि पाकिस्तानी प्रोडक्ट को ऑल ओवर द वर्ल्ड लेके जाना है. तो 2016 में जैसा आपको पता है कि दिसंबर में उनका हादसा भी हुआ. तो आप समझे कि बच्चा पैदा होते ही यतीम हो गया, लेकिन उनकी दी हुई गाइडलाइंस जो थी उसको लेकर हम जो है वो आज लेके चल रहे हैं. अल्हम्दुलिल्लाह 55 कंट्रीज़ में जज़ा के प्रोडक्ट्स जा रहे हैं. और उनकी लाइफ में भी ओनली हैड राइस से हमने शुरू किया था. बट अल्हम्दुलिल्लाह अब 200+ प्रोडक्ट्स हो गए हैं, जिसमें पूरी रेंज ऑफ राइस है, रेसिपी मिक्सेस हैं, सॉल्ट की पूरी रेंज है, बेकरी है, डिज़र्ट्स हैं, स्नैक्स हैं. तो एक आप समझे कि फुल एक किचन बास्केट ऑफ प्रीमियम प्रोडक्ट्स है. बिल्कुल बिल्कुल. अच्छा जी, मज़ीद हम जज़ा के बारे में भी बात करेंगे, आपके बारे में भी बात करेंगे, आपकी आवाज़ के बारे में भी बात करेंगे. और जुनैद जमशेद साहब एक लेजेंड पाकिस्तान के, उनकी आवाज़ हर पाकिस्तान के बच्चे और अब तो उनकी तो जो आवाज़ जिस तरह हमारे पाकिस्तानियों के दिलों में राज करती है, मुझे लगता है बच्चे बुज़ुर्ग बूढ़े सब उस एज में आते हैं, सब उस कैटेगरी में आते हैं जो जुनैद जमशेद साहब की आवाज़ को पसंद करते हैं. और उनका इस दुनिया से जाना यकीन कीजिए पाकिस्तान का बहुत बड़ा लॉस था.
اور اس ٹائم پہ مجھے یاد ہے کہ جس ٹائم پہ کتنے لوگ تھے جنہوں نے افسوس اپنا شیئر کیا تھا اور جن کے دل کو تکلیف ہوئی تھی. کافی لوگ بول جاتے ہیں, کافی لوگ نہیں بول پاتے. تو یہ وہ ٹائم تھا جو ہمارے ساتھ تمام وہ لوگ جو ان کو پسند کرتے تھے ان کے لیے بہت تکلیف دہ ٹائم تھا. اور آج بھی جب ان کی آواز آج بھی سنی جاتی ہے تو وہ ایسا لگتا ہے کہ آج بھی یہاں پر ہے, آج بھی ہمارے ساتھ ہے. ان کی بڑی خوبصورت آواز اور پھر کہیں نہ کہیں جھلک, یقین کیجئے آپ کے اندر بھی ان کی آواز کی وہ جھلک مجھے نظر آتی ہے. اور آئی ایم شیور ہمارے تمام جو ویورس ہمیں دیکھ رہے ہیں اس بات سے اگری کریں گے کہ وہ جھلک نظر آتی ہے, اور اس جھلک کا جو ہے مظاہرہ ہم کوشش کریں گے کہ اپنے پروگرام میں انشاءاللہ کر سکیں. یہ سائڈ زندگی کا بڑا ضروری ہوتا ہے, کام کاج چلتے رہتے ہیں. ڈیفینیٹلی وہ اتنی زیادہ آپ سمجھے اتنی بڑی لیگیسی چھوڑ کے گئے ہیں ان ٹرمز آف کاروبار, in terms of his charity work, in terms of his کلام, all of this. تو یہ obviously ایک لیگیسی جس کو ہمیں ذمہ داری کے ساتھ آگے لے کے چلنا ہے. بٹ بہت جلدی ہم نے ریئلائز کیا کہ یہ ایک انسان, وہ تو ایک انسان کرے تھے بٹ یہ ایک انسان کا کام نہیں ہے. تو وہ 3 brothers, تو ہم نے ڈیسائیڈ کیا کہ اس کو جو ہے مل کے ہم سب لے کر چلیں گے آگے. تو آئی ووڈ سے کہ دونوں میرے جو چھوٹے بھائی ہیں وہ مجھ سے بہتر نعت کلام مجھ سے بہتر پڑھتے ہیں, بٹ میں بھی کوشش کر لیتا ہوں کہ اس کے ساتھ انصاف کر لوں. ہاں ماشاءاللہ ماشاءاللہ, اور بس کوشش ہی کرنی چاہیے, پھر کامیابی تو خدا تعالیٰ دے ہی دیتے ہیں. اچھا ان سا کدو ایک بیا مہمان ہیں جن جو میں تعارف پنے پروگرام میں رکھنا چاہیاں تھی. ہمیشہ اسا جॾहिं سندھ جی ॻाल्हि कंदा आहियूं त सिंध जो लिटरेचर जेको आहे उहो असां सां गॾु हूंदो आहे, उनजी जेका हिस्ट्री आहे उहा असांखे गॾु किथे न किथे नज़र अची रही हूंदी आहे. पर उन हिस्ट्री ऐं उन लिटरेचर खे जेके माण्हू संभाले पाण सां गॾु हलनि था, जेके माण्हू इहा ज़िमेदारी पंहिंजे शोल्डर्स ते आयद कनि था, त उन लिटरेचर खे, उन अदब के, उन हिस्ट्री के, उन रिसर्चिस के सही नमूने सही माण्हुनि ताईं पहुचाइजे. अहिड़ी हिकु पर्सनैलिटी असां गॾु अची तशरीफ़ फरमाए जिन न सिर्फ़ु इहो कयो आहे बल्कि इन करण जे करे काफ़ी सारा तकलीफ़ूं आहिनि जेके न बर्दाश्त कयूं आहिनि. सो अॼु उन जे बारे में बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं. पाण जनाब हिकु कराची हिकु यूनिवर्सिटी में एज़ अ सीनियर रिसर्चर पंहिंजा फ़राइज़ सर अंजाम ॾेई रहिया आहिनि. पाण राइटर बि आहिनि, सोशल ऐं ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट बि आहिनि. अदब सां जनाब जो ताल्लुक़ आहे. सां गॾु सारंग जोयो साहिब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि. अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. कीअं हो, ख़ैरियत सां हो, ख़ुशि आहियो? बिल्कुलु ख़ैरियत सां. तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक. तव्हां ॿुधायो ज़िंदगी कीअं आहे सारंग साहिब? ज़िंदगी ॾुख ऐं सुखनि जी सूंहुं आहे ऐं गुज़रे पई. ऐं मां सम्झां थो त ज़िंदगी नालो आहे ॿियनि जे लाइ जीअणु. जेको माण्हू रुॻो पंहिंजी ज़ात ताईं महदूद आहे उहा ज़िंदगी न आहे. ज़िंदगी आहे जेका ॿियनि जे लाइ जी वञे. बिल्कुलु 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 ईअं ई आहे. ऐं ज़िंदगी वाक़ई में चवंदा आहिनि त ज़िंदगी जो असल मक़सदु या पोइ असल मतिलबु चइजे या पोइ उहा सही जेका तव्हांखे जेका शइ सेटिस्फाई करे वञे उहा उन ई टाइम आहे जेॾीमहिल ॿिए कंहिंजी तव्हां हेल्प कयो, ॿिए कंहिंजी मदद कयो. ऐं उन खां पोइ उन जा जेके तासिरात तव्हांखे मिलंदा आहिनि, बेसिकली असुलु तव्हांखे लॻंदो आहे त ज़िंदगी में तव्हांजे वजूद जो को मक़सदु आहे उनखे ॾिसण खां पोइ. सो जी अच्छा सारंग साहिब, तव्हां ॿुधायो ज़िंदगी किथे गुज़री रही आहे, कीअं गुज़री रही आहे, कमकार कीअं हली रहियो आहे, छा कुझु थी रहियो आहे ज़िंदगी में? मां सम्झां थो त मुंहिंजी जेकी ज़ाती ज़िंदगी जेका आहे उहा ॼण त क़ौम लाइ वक़फ़ आहे. ऐं असां अदब जी फील्ड में हुजूं, तहक़ीक़ जे मैदान में हुजूं, या तालीम जे मैदान में हुजूं, या सियासत या इंसानी हक़नि जे मैदान में, असांजो फोकस जेको आहे उहो इंसानु आहे, इंसान जी ख़िदमत आहे. ऐं मां सम्झां थो त वॾे में वॾो जेको कमु आहे उहो इंसान ज़ात जी ख़िदमत आहे. ऐं उन जी ज़िंदगी खे अगरि कंहिं हिकिड़े फ़र्द खे जी ज़िंदगी खे बि असां जेकॾहिं बहितर करे था वञूं त इहो आउं सम्झां थो असांजी वॾे में वॾी कामयाबी आहे. सो उन लाइ कोशिशि में आहियूं त जंहिं फील्ड सां लाॻापियल आहियूं उते बि तहक़ीक़ जे मैदान में, अदब जे मैदान में, तालीम जे मैदान में नौजवाननि खे जेको आहे उहो असां गाइड कयूं, उन्हनि खे टीच कयूं ऐं गॾोगॾु पाण बि सिखूं. छो त तालीम आहे टू वे कन्वर्सेशन. ऐं असां रुॻो शागिर्दनि खे सेखारींदा न आहियूं पर उन्हनि खां सिखंदा बि आहियूं. छो जो हुननि जा जेके तजुर्बा ऐं मुशाहिदा आहिनि उहे असांजे कमु ईंदा आहिनि. ऐं उन सां गॾोगॾु जेको सियासी मैदान आहे, समाजी मैदान आहे, त जीअं त हीउ सॼो ख़ितो मसइलनि जो आमाजगाह बणियलु आहे. ऐं उन में केतिरा ई मामला आहिनि, मसइला आहिनि. ख़ासि तौर ते आम माण्हू जेको आहे असांजो ॾाढो पीरियल आहे ऐं उहो ॾाढो ॾुखी आहे. छो जो हीउ तबक़ाती जेको फ़र्क़ु आहे असांजे समाज जे अंदरि उन माण्हूअ खे जेको आहे सफ़ा पीड़े छॾियो आहे. सो उन जे लाइ कोशिशि कयूं था त घटि में घटि अहिड़ो समाज जुड़िजे जंहिंमें हीअ जेको तबक़ाती वेछा आहिनि उहे ख़तमु हुजनि ऐं हिकिड़ो अहिड़ो सोशल ऐं क़ौमी समाज जुड़े जेको बराबरी जे बुनियाद ते हुजे, इंसाफ़ जे बुनियाद ते हुजे. त आउं सम्झां थो त उन लाइ जेकॾहिं असां कुझु करे सघूं
त इहा असांजी वॾी वॾी कामयाबी हूंदी. बिल्कुलु बिल्कुलु. ऐं हीअ तव्हां हिकु ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त सभिनी जा जेके हुक़ूक़ आहिनि उहे बराबरि आहिनि. लफ़्ज़ तव्हां ॾाढा ख़ूबसूरत हुआ, पर बेसिकली असां जेको मां पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहियां त असां हमेशह इन शइ खे प्रमोट कंदा आहियूं. अच्छा, कॾहिं कॾहिं असां जॾहिं हुक़ूक़ जी ॻाल्हि कंदा आहियूं त माण्हू उन्हनि हुक़ूक़नि खे जेंडर सां स्पेसिफाई करे छॾंदा आहिनि, पर मूंखे लॻे थो इन शइ खे अगरि आसान कजे त हर उहा शइ चाहे उहा जानदार हुजे या बेजान हुजे, मां इन में बेजान खे बि ज़रूरु शामिलु कंदी आहियां, उनजा हिकु पंहिंजा हुक़ूक़ आहिनि, पंहिंजा तरीक़ो आहे उनजो, उन तरीक़े सां उन हुक़ूक़नि खे बराबरि रखी ऐं इंसान पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे त शायदि इन्हनि नंढनि नंढनि मसइलनि में असां न पियूं. असां इन्हनि नंढनि मसइलनि में किथे असां घिरिया पिया आहियूं, तॾहिं असां वॾनि मसइलनि ते असां नथा ॾिसी सघूं. अच्छा, अॼु प्रोग्राम में खोड़ सारियूं शयूं असांखे शामिलु करणियूं आहिनि, इनशाअल्लाह खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां ई मूंखे गॾिजी करणियूं आहिनि, असांजे महिमाननि सां करणियूं आहिनि, पर जी हुन खां पहिरीं वक़्तु थियो आहे ब्रेक जो. तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ. जी वेलकम बैक. अच्छा जी, असां सां गॾु जज़ा ग्लोबल जा डायरेक्टर सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि. थोड़ो सो तैमूर साहब आपकी तरफ ज़रा आना चाहूँगी और जज़ा ग्लोबल के बारे में ज़रा से कुछ बातें जो मैं अपने व्यूवर्स तक पहुंचाना चाहती हूँ. कभी कभार होता है ना, हम प्रोडक्ट यूज़ भी कर रहे होते हैं, उसके साथ एक इमोशनल हमारा कनेक्शन भी होता है, लेकिन हमें उसकी जो ग्राउंड रियलिटीज़ हैं, जो रूट्स हैं, उसके बारे में नहीं पता होता. 2016 में ये सफ़र अल्हम्दुलिल्लाह स्टार्ट हुआ और बहुत ही तेज़ी से, बहुत ही खूबसूरती से रवां दवा है. सबसे पहले तो अपने व्यूवर्स के लिए एक बड़ी अच्छी चीज़ जो मैं शामिल करना चाहती हूँ कि इन प्रोडक्ट्स को जो आज हमारे किचन में नज़र आ रहे हैं, उन प्रोडक्ट्स को मयारी बनाने के लिए कितनी मेहनत की जाती है. एक आम सा सवाल, एक आम औरत का जो किचन में काम कर रही है उसका सवाल जी. ये मयारी बनाने के लिए कितनी मेहनत की जाती है, ये बड़ा इम्पोर्टेंट चीज़ है वैसे ये डेफिनेटली हमारी शुरू से कोशिश थी कि नॉट जस्ट इंटरनेशनली, सबसे पहले तो सॉरी, मैं अपने व्यूअर से माजरत चाहूँगा कि अनफॉर्चुनेटली मैं जवाब जो है उर्दू में दूँगा, बिकॉज़ सिंधी को मुझे आती नहीं है, तो उर्दू में बात होगी. तो नॉट जस्ट इंटरनेशनली हमारी कोशिश ये थी कि हम लोकली भी जो है अपने लोगों को बेस्ट प्रोडक्ट दें, बिकॉज़ बहुत दफ़ा ऐसा होता है कंपनीज़ जो हैं वो जो एक्सपोर्ट कर रही होती हैं वो लोकली प्रोवाइड नहीं कर रही होती हैं. तो जज़ा की जो आप समझें एक यूनिक सेलिंग पॉइंट है, यूएसपी जो है वो ये है कि अगर आप हमारा चावल का बैग या रेसिपी का बॉक्स या कुकी का बॉक्स आप किसी भी दुनिया के हिस्से में, ऑस्ट्रेलिया हो जाए, एशिया हो जाए, यूरोप हो जाए, यूएस हो जाए, आप खोलेंगे तो एक क्वालिटी आपको मिलेगी, सेम टू सेम, थ्रू एंड थ्रू. तो ऐसा कभी भी नहीं होगा कि कोई हमें बोलेगा कि यार हमारे मसाले का टेस्ट इधर कुछ और है, वहाँ कुछ और है. यस, हाथ में जायका सबके अलग होता है, सब उस चीज़ पे बहुत फ़ख्र करते हैं कि हमारी अम्मा का हाथ में बहुत जायका है या मेरी बेगम के हाथ में बहुत जायका है, लेकिन तब भी वो हमारी रेसिपी जो है वो थ्रू एंड थ्रू इज़ द सेम. तो इसके पीछे डेफिनेटली बहुत मेहनत एंड बहुत क्वालिटी कंट्रोल जो है उसके मेजर्स लेने पड़ते हैं कि क्वालिटी जो है वो सेम मेंटेन रहे एंड बेस्ट प्रोडक्ट्स जो है नॉट जस्ट इन पाकिस्तान बट ऑल ओवर द वर्ल्ड जाए. बिल्कुल, और आपने बड़ी खूबसूरत बात की, और ये अगर इस तरह हो रहा है तो बहुत ही अच्छी बात है, बिकॉज़ हमारे पास फिर अगर ऐसी बात की जाए, डिफरेंट प्रोडक्ट्स हर कोई अपनी जगह बहुत अच्छा काम कर रहा है, लेकिन जब कहीं और ये बात की जाए तो कहा यह जाता है कि जी फ़लाँ जगह पे तो ये वाला टेस्ट है, इसीलिए यहाँ का टेस्ट ऐसा है, फ़लाँ जगह पे तो मैं कभी कभी सोचती हूँ तो फिर आपकी प्रोडक्ट का टेस्ट क्या है. अगर हम हर खित्ते के हिसाब से टेस्ट चेंज कर रहे हैं तो फिर आपकी अपनी प्रोडक्ट की एक पहचान होनी चाहिए. और मुझे लगता है जज़ा ग्लोबल की कामयाबी भी यही है कि हर जगह एक ही खुशबू उठती है. ठीक है, टेस्ट अलग होता है, कहीं कच्चा कहीं पक्का हो जाता है लेकिन खुशबू एक ही उठती है. अच्छा, ये इस रेंज के बारे में काफ़ी जगहों पे हमने सुना भी, हमने देखा भी है. प्रोग्राम के स्टार्टिंग में हमने अपने व्यूवर्स को भी बताया. ज़रा आपके लफ्ज़ों में आपकी तमाम जो प्रोडक्ट्स हैं उसकी डिटेल्स जानना चाहूँगी. तो जिस तरह मैंने बताया कि हमने स्टार्ट किया था विद राइस, उसमें हमने स्टार्ट किया था 5 वेरिएंट्स के साथ एज प्रीमियम राइस, जिसमें बहुत सारे लोगों को पसंद होता है लॉन्ग ग्रेन राइस, जिसको हम 11-21 स्टीम कहते हैं. फिर सेला राइस है जो बिरयानी के लिए इस्तेमाल होता है, ज़रदा के लिए इस्तेमाल होता है. फिर हमारा है ये प्रीमियम बासमती, जिसकी जो एक वो जो आपको अरोमा फील होती है ना जब चावल उबल रहे होते हैं, तो वो प्रीमियम बासमती से आती है. एंड देन वी हैव 2 ब्लेंड्स
وہ blends اس لیے کہ جو پریمیم نہیں لے سکتا وہ blend لے لے. And then we also have like economy rice جو پریمیم نہیں لے سکتا وہ economy rice افورڈ کر سکے. And then ہماری ریسیپی کی پوری رینج ہے جس کے اندر آپ پوری کڑی کی رینج ہے, فرائیڈ آئٹمس کی رینج ہے, رائس کی رینج ہے. اینڈ دین وی ہیو آر بیکری پروڈکٹس جس کے اندر وی ہیو کوکیز, وی ہیو رسک, وی ہیو ٹی رسک. سو اٹس پرفیکٹ فار لائک ٹی ٹائم. ہمارے یہاں تو ہم تو کوشش وہی کرتے ہیں جو ہمارے ٹریڈیشنس چل رہے ہیں کہ بھائی لنچ میں اگر آپ نے چاول ہے تو شام میں چائے ہونی چاہیے. اینڈ دین اسی کے ساتھ ساتھ وی ہیو اے رینج آف سالٹ, رینج آف اسنیکس جس کے اندر یہ جو پوٹیٹو چپس ہوتے ہیں. دین وی ہیو ڈیزرٹس. ایسا ہو نہیں سکتا کہ کھانے کے بعد ڈیزرٹ نہ ہو, تو اس میں فالودہ ہے, کسٹرڈ ہے. دین وی ہیو جو کچن اسینشلز ہوتے ہیں, فرائیڈ انین ہو گئی, ورمیسلی ہو گئی, تو اس طرح کے اسینشلز ہیں. ہنی ہے. وی آلسو ہیو مسواک وچ از آلسو امپورٹنٹ. یس, اینڈ دیٹ kind of concludes, اگر میں کوئی ذہن سے نکل گیا but that I think concludes the entire range. It's a full kitchen basket with many more products to come inshallah. ماشاءاللہ ماشاءاللہ ماشاءاللہ. اور جس طرح ہم بتا رہے ہیں it looks like that if we are only buying جزا global تو مجھے لگتا ہے ہمارا کچن پورا ہے. That's the idea. One stop shop is the idea. And that's a great idea actually. Are you looking at for oil or something? Oh, yes, we already do oil, but abhi not in Pakistan. We're exporting sunflower oil. We're also doing black seed oils. We're doing castor oil. We're doing mustard oil, sesame seed, coconut oil. And when it's coming in Pakistan? These oils are in Pakistan. Sunflower oil Pakistan nahi hai. Achha. Yes, these oils are already available. ہم کوشش تو یہ کرتے ہیں کہ ساری سٹیز آف پاکستان میں جو ہم پہنچ جائیں, بٹ ان سندھ بیکاز کراچیز آر ہیڈ کوارٹرز, کراچی میں ہے. حیدرآباد کا جو ایک بہت فیمس اسٹور ہے داؤد اسٹور, وہاں پہ ہماری ساری پروڈکٹس اویلیبل ہیں. دین لڑکانہ میں اویلیبل ہے. اینڈ ابو آل اگر کسی کو کوئی ویور دیکھ کر اس نے ڈیسائیڈ کیا کہ اس کو جزا پروڈکٹ چاہیے بٹ اس کی سٹی میں وہ اویلیبل نہیں ہے, تو ہماری نیشن وائڈ ہماری جو ہے آن لائن ہم اس کو ڈلیور کرتے ہیں. order.jazaglobal.com سے آپ آرڈر کریں اینڈ اٹ ول بی ایٹ یور ڈور اسٹیپ. یو ول ہیو دی انٹائر رینج ان فرنٹ آف یو اینڈ وہ جو ہے آپ کے گھر پہ نیشن وائڈ جو ہے ہم ڈلیور کر دیں گے. زبردست, بہت ہی اچھی بات ہے. جی سارنگ صاحب اس وقت تشریف فرما ہے. سارنگ صاحب کی طرف میں ونن چاہیے. سارنگ صاحب ماشاءاللہ ایک جوش, ایک جذبو ہمیشہ تہانجی فیملی میں بھی ऐं तव्हांजे अंदर भी हमेशा नज़र आयो. सिंध वासियुनि जे लाइ, पंहिंजनि माण्हुनि जे लाइ, पंहिंजनि प्यारनि जे लाइ, पंहिंजनि पाकिस्तान जे लाइ, पंहिंजी ज़ुबान जे लाइ, पंहिंजे अदब जे लाइ. हिन जोश जज़्बे खे कीअं बयानु कंदो हिकु एक्टिविस्ट? त ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां हिकु एक्टिविस्ट जी ॻाल्हि कयो था उन जे अंदरि त उहो जोश नज़र अचे थो, पर सिंध जे लाइ स्पेसिफिकली, सिंध जे अदब जे लाइ, सिंध जे उहे उन ख़ूबसूरत लफ़्ज़नि जे लाइ जंहिंखे असां चाहियूं था त हमेशह उहे हमेशह ज़िंदा रहनि, उन्हनि जे लाइ जेको हीउ जोश जज़्बो ऐं पोइ डिफरेंट शयूं बि थियूं, जेकॾहिं तव्हां उन जे बारे में बि डिस्कस करणु चाहियो असांजे प्रोग्राम में. बिल्कुलु. असल में मामिलो इहो आहे त जॾहिं तव्हां जंहिं समाज या सोसाइटी सां तालुक़ु तव्हां रखो था न, ऐं वरी तव्हांजो तालुक़ु हिकिड़े अहिड़े घराणे सां आहे जेको हिकिड़ो बैकग्राउंड लिटरेरी आहे, हिकिड़ो लिटरेचर सां हुनजो अदब सां हुनजो तालुक़ु आहे, ऐं सियासत सां तालुक़ु आहे, समाजी एक्टिविज़म सां तालुक़ु आहे, त ॼण त नंढे इलाइक़े खां ॼण त सुती में उहा शइ अची थी वञे. पोइ माण्हू जे मुआशिरे में रहे थो त उनजा असर थियनि था. हाणे समाज में जॾहिं असां ॾिसूं था त बाबा इस्लाम जेकॾहिं ॾिसूं था उहो बि असांखे बराबरी जो दर्स थो ॾिए. ठीकु आहे, उहो बि नंढ वॾाई जो फ़र्क़ु ख़तमु थो करे, उहो बि जेको आहे रंग नसल जा वेछा मिटाए थो, तबक़ाती सिस्टम ख़तमु थो करे. त पोइ सोसाइटी जे अंदरि इहो तबक़ाती सिस्टम छो आहे? सोसाइटी जे अंदरि ही जेको जेंडर जे बुनियाद ते, रंग जे बुनियाद ते इहे फ़र्क़ु छो आहिनि, छाजे करे आहिनि? ठीकु आहे. ऐं सम्झा थो उते किथे न किथे स्टेट ज़िम्मेवारु आहे, छो जो स्टेट रिस्पॉन्सिबल आहे सभिनी खे इक्वली ट्रीट करण लाइ न. तव्हां जेकॾहिं रिलीजन, कास्ट, रेस जे बुनियाद ते फ़र्क़ु रखंदव ऐं उन्हनि सां मुख़्तलिफ़ तरीक़े सां ट्रीट कंदव त लाज़मी आहे मुआशिरे जे अंदरि बदअमनी पैदा थींदी, नाइंसाफ़ी पैदा थींदी. ऐं असां कोशिशि कयूं था त उन बदअमनी, उन नाइंसाफ़ी, उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियूं. ऐं इहो असांखे इस्लाम बि राइट ॾिनो आहे, इहो इंटरनेशनल जेको लॉ आहे उनजो बि राइट आहे, ख़ुदि हितां जे जेको मुल्क आहे उनजो आइन जेको आहे उहो बि असांखे राइट ॾिए थो. उन करे असां सम्झूं था त असां पंहिंजनि माण्हुनि सां गॾु बीहूं,
उन्हनि जे ॾुख में उन्हनि जे दर्द में ॿियूं ऐं जेके ज़ुल्म थियनि था नाइंसाफ़ियूं थियनि थियूं उहे स्टेट जे तरफ़ां थियनि थियूं छो जो लाक़ानूनियत जेका आहे उहा स्टेट जे तरफ़ां थिए थी सही ठीकु आहे माण्हुनि खे जेकॾहिं इक़्तिसादी तौर ते विर्छ जेका आहे उन में हिकिड़नि खे वधीक हिकिड़नि खे घटि आहे त उनजी ज़िम्मेवारी आउं सम्झां थो स्टेट आहे छो जॾहिं तव्हां क्रिटिक कयो था स्टेट ते हुकुमराननि ते त लाज़मी आहे त उनजो रिएक्शन अचे थो त उन रिएक्शन जो जेको आहे उहो सिलो असांखे मिले थो ऐं असांखे उन ते फ़ख़ुरु आहे असां सम्झूं था त असां राइट ते आहियूं ऐं पंहिंजनि माण्हुनि सां गॾु बीठा आहियूं ऐं असां जेका तारीख़ पढ़ी आहे त जेको माण्हू पंहिंजे वतन लाइ पंहिंजी क़ौम लाइ पंहिंजनि माण्हुनि जे लाइ स्ट्रगल करे थो त उहो तकलीफ़ूं जेको आहे गुज़ारे थो तव्हां ॾिसो तारीख़ में तव्हां हलिया वञो न जेके बि किरदार आहिनि ख़ुदि पैगम्बर इस्लाम जो तव्हां मिसाल वठो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो त उते बि जॾहिं हुननि आम माण्हुनि जी बराबरी जी ॻाल्हि कई रवादारी जी ॻाल्हि कई इंसाफ़ जी ॻाल्हि कई त उन वक़्त जा जेके ताक़तवर हुकुमरान हुआ ताक़तवर कबीला हुआ या ॿिया उहे उन्हनि जे ख़िलाफ़ु उन्हनि जंग कई ठीकु आहे ईअं अॼु जे दौर में असां सम्झूं था त असां सां जेको जंग आहे उहो ज़ालिम थो करे जेकॾहिं हुकुमरान सचो उहो आहे जेको अवाम जो नुमाइंदो हुजे अवाम जे लाइ जीए सो असां उन लाइ कोशिशि कयूं था स्ट्रगल कयूं ऐं आउं सम्झां थो त मुंहिंजो जेको आइडियल आहे उहो लतीफ़ आहे मुंहिंजो जेको आइडियल आहे उहो जीएम सैद आहे असांखे उन्हनि खे पढ़णु घुरिजे उनजे पैगाम ते अमल करणु घुरिजे ऐं उहा जेका लेगेसी आहे उहा खणी अचूं त आउं सम्झां थो त असां क़ौम में अवाम में शौर ॾेई सघूं था सुजागी ॾेई सघूं था ऐं उन्हनि जी बराबरी ऐं इंसाफ़ जे लाइ जेको आहे उहो जाखुड़ करे सघूं सही अच्छा सारंग साहब हिकु शइ जेका मां हिते ज़रूरु कोट करणु चाहींदमि त जॾहिं तव्हां डिफरेंट जॻहियुनि खे डिफरेंट शयुनि में तव्हां हिकु कॉम्पैक्ट करे हिकु शइ तव्हां साम्हूं आणियो था हिकु अॼु जी दुनिया जेका ॾिठी वई आहे अॼु जो जेको मुआशिरो ॾिठो वियो आहे अॼु जो माण्हू जेको ॾिठो वियो आहे असां इलाही एडवांस थी वियो मूंखे ईअं थो लॻे असांजूं शयूं असांजो वे ऑफ वर्क जेको आहे उहो इलाही एडवांस थी वियो आहे पहिरीं त ककाल हूंदी को ज़ुल्म थींदो हो ख़बर सालनि खां पोइ पवंदी 50 साल खां पोइ असांखे जेका आहे उहा इहो चयो वेंदो त जी इनोसेंट जेको आहे उहो करार ॾिनो वेंदो हो त पहिरीं त चलो उहो किसो इहो हूंदो अॼु जेका ॻाल्हि चई वञे थी उहा सेकेंड्स में ॿाहिरि निकिरे थी जेका ॻाल्हि तव्हां पहुचाइणु चाहियो था उहा सेकेंड्स में माण्हू ताईं पहुचाए सघो था तव्हांखे नथो लॻे त इन अचण खां पोइ चाहे उहो केतिरो बि इक़्तिदार वारो माण्हू हुजे उन जे लाइ हिकु बैरियर आहे कुझु बि करण खां पहिरीं हिकु बैरियर आहे जेको साम्हूं अचे थो हिकिड़े लिहाज़ खां बैरियर आहे पंहिंजी जॻह ते पर आउं सम्झां थो त वरी बि जेसि ताईं तव्हां ग्राउंड ते न आहियो न बैरियर सोशल मीडिया आहे सोशल मीडिया जो आवाज़ु तव्हांजे ऐवाननि ताईं पहुचे थो ऐं हू जेके हुकुमरान आहिनि उन्हनि खे धोॾे थो ठीकु आहे परेशान करे थो पर जेसीं ताईं माण्हू प्रैक्टिस में ग्राउंड ते रेज़िस्ट नथो करे पंहिंजे राइट्स लाइ बीहे नथो स्ट्रगल नथो करे तेसीं ताईं हुनजो मामिलो जेको आहे उहो हल नथो थिए ठीकु आहे आवाज़ु पहुचे थो पर हुन ते ओतिरो कन नथो धरिजे ठीकु आहे उहो ओतिरो यकदमि उन ते एक्शन नथो करे जेसि ताईं तव्हां उन ते रेज़िस्ट कयो स्ट्रगल कयो पीसफुल स्ट्रगल ऐं रेज़िस्ट पीसफुल कयो तव्हां आउं सम्झां थो त उन सां हिकिड़ो त अवेयरनेस पैदा थिए थी माण्हुनि में सुजागी पैदा थिए थी ख़बर पए थी त असां सां कहिड़ो ज़ुल्म किथे थिए थो मिसाल तौर ते हींअर वॾे में वॾो असां सां जेको इशू आहे उहो पाणी जो मामिलो आहे पाणी जो ठीकु आहे 6 केनाल जेके कढिया पिया वञनि जॾहिं त इंटरनेशनल वाटर लॉ आहे त पर लोअर रायपेरिन जेको आहे पुछड़ी वारो राइट उनजो आहे ठीकु आहे वारिस सिंधु दरिया जा असां आहियूं पोइ मथां पंजाब खां ख़ैबर पख्तूनख्वा खां या कश्मीर खां पाणी अचे थो जेकॾहिं केर बि उते केनाल या डैम ठाहे थो त सिंध जी इजाज़त खां सवाइ हुनखे इहो हक़ ई न आहे त ठाहे पर हिते छा आहे असांखां पुछण खां सवाइ काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में वञण खां सवाइ इर्सा में एक्ट करे तरमीम करे 6 केनाल ठाहे पिया वञनि जेके चोलिस्तान जा 48,000 एकड़ ज़मीन जेका आहे आबाद कई पई वञे हाणे हिते डाउन स्ट्रीम में पाणी कोन्हे हितां जे इदारनि जी रिपोर्ट आहे त समुंड जेको आहे इरोजन करे वधी 1 करोड़ एकड़ ज़मीन खाई वियो आहे बदीन ठटो सुजावल जा सवें ॻोठ जेके आहिनि उहे माण्हू लॾ पलाण करण ते मजबूर आहिनि स्पेशीज़ मरी वई तमर जा ॿेला जेके मैंग्रोव्स आहिनि उहे तबाह थी विया इंडस डेल्टा जी सॼी जेका सिविलाइज़ेशन आहे उहा तबाह थी वई ठीकु आहे करंट हिननि जी रिपोर्ट आहे त 2050 में थ्रेट आहे बदीन खे ठटे खे सुजावल ऐं कराची खे त जेकॾहिं पाणी 1991 जो एकॉर्ड जेको आहे उन मुताबिक़ सालाना नथा छॾनि त वधीक समुंड जेको आहे पाए वेंदो ऐं वधीक ख़तरनाक आहे पर उनजे बावजूदि उहो पाणी वधाए ॾियण जे बजाए 6 केनाल कढी अञा वधीक पाणी घटाइनि पिया जंहिंजे करे आउं सम्झां थो त सिंध बंजर थी वेंदी सिंध पाणी जे पीअण जे लाइ तरसी वेंदी त इहो वॾो वॾो जिन्हनि इशू आहे उन ते असां जी जेके कॉम्परस्त आहिनि या जेके लेफ्टिस्ट आहिनि असां वटि जेको बि शो रखे थो ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट आहिनि पॉलिटिकल एक्टिविस्ट आहिनि उहो उन ते स्ट्रगल कनि पिया पर हुकुमराननि खे सोचणु घुरिजे त इन मामले ते जॾहिं सिंध रेज़िस्ट करे पई त
त तव्हां उन तां विड्रा थियो, इन मामले सां सिंध सॼी 7 करोड़ माण्हू आहिनि, उहे सॼा डिस्टर्ब थी वेंदा, उन्हनि जी ज़िंदगी तबाह थी वेंदी, ज़राअत तबाह, छो जो पूरे पाकिस्तान ऐं सिंध जी जेका मईशत बीठल आहे उहा ज़राअत ते बीठल आहे। जॾहिं तव्हां ज़राअत खे तबाह करे था छॾो, पोइ ग्रीन पाकिस्तान किथां ठहंदो? ग्रीन पाकिस्तान जी छा सिंध जेका आहे उनखे बंजर कंदव त ग्रीन पाकिस्तान थींदो या? मुमकिन न आहे। सही सही। अच्छा, मूंखे ईअं लॻे थो पर्सनली त तव्हां जॾहिं बि को कमु को अहिड़ो एक्ट पास थींदो आहे, कहिड़ियूं शयूं पास थींदियूं आहिनि, काफ़ियुनि जॻहियुनि ते पंहिंजे मतिलब लाइ काफ़ी जॻहियुनि ते थींदो आहे, ठीकु आहे, पास थींदियूं आहिनि, पर जेका शइ शायदि मुल्क जे लाइ एतिरो वॾो नुक़सानु आहे, मूंखे नथो लॻे त उहा कंटिन्यू थी सघे थी। उनजो किथे न किथे को हिकु पॉज़ ज़रूरु ईंदो आहे, को किथे न किथे फुल स्टॉप ज़रूरु ईंदो आहे। ऐं अहिड़ा खोड़ सारा प्रोजेक्ट्स आहिनि, इहो त हिकु जी असां हीअं रिसेंट जी पिया ॻाल्हि कयूं, अहिड़ा खोड़ सारा प्रोजेक्ट्स आहिनि जंहिंमें ख़ुदा न ख़ास्ता सिंध खे या पाकिस्तान खे नुक़सानु आहे, ऐं उन्हनि जो जेका अप्रूवल आहे उहा वई आहे। किथे न्यूज़ में इहो बि आयो त ठीकु आहे, फलां शइ अप्रूव थी वई आहे, हा ठीकु आहे, उन में बहितरी वारा प्रोजेक्ट्स बि आहिनि, पर असां मूंखे ईअं लॻे थो त का बि अहिड़ी शइ जेका पाकिस्तान लाइ नुक़सानकार हुजे, मां कंहिं बि स्पेसिफिक पॉलिटिकल पार्टी खे सपोर्ट न पई कयां, आई एम अ वेरी न्यूट्रल पर्सन, पर जेके पार्टीज़ आहिनि मूंखे नथो लॻे शायदि उहे पंहिंजो मुफ़ाद ॾिसंदी हुजनि, पर मुंहिंजो इहो दिलि नथो मञे त का बि अहिड़ी पार्टी या को बि अहिड़ो माण्हू जेको पाकिस्तान में रहंदड़ हुजे, जंहिंजो पाकिस्तानी पासपोर्ट हुजे, जेको हिन ज़मीन ते रहंदो हुजे ऐं उन ज़मीन सां का अहिड़ी का नाइंसाफ़ी करे सघे। सो मूंखे इहो ई थो लॻे त इन तरीक़े जा अगरि का कानून पास थियनि था, या त उनजो ऑल्टरनेटिव शइ असांखे साम्हूं ईंदी इंशाअल्लाह, या त पोइ उन्हनि शयुनि खे किथे न किथे को पॉज़ लॻंदो, किथे न किथे को स्टॉप लॻंदो। सो लेट्स सी छा थिए थो अॻियां ऐं कीअं थिए थो। असल में हिन में थोरी हिकिड़ी ॻाल्हि मां ऐड कयां, टेक्निकल माण्हू जेको आहे न असां वटि आहिनि, पर असां उन खां कमु नथा वठूं, ठीकु आहे। मिसाल तौर ते कालाबाग डैम माज़ी में जेके टेक्निकल स्कॉलर हुआ, जेके पाणी माहिर हुआ, उन्हनि ॿुधायो त बाबा फिज़िबल आहे ई कोन, उहो नुक़सानु थींदो, हालांकि 3 सूबनि उनखे अपोज़ कयो, पर उन टेक्निकल रिपोर्ट जे बुनियाद ते उनखे रद्द कयो। त अॼु बि जेकॾहिं असां ॾिसूं त हसन अब्बास हाइड्रोलॉजिस्ट आहे पूरे पाकिस्तान जो, उन ते जेकॾहिं अमल कनि, तव्हांखे डैम ठाहिण जा, कैनाल ठाहिण जी ज़रूरत ई न आहे। तव्हां दरिया जे ज़रिए नेविगेशन खे ॿीहर बहाल कयो, अंडर वाटर स्टोरेज जेका जर आहे तव्हांजो मिठो थी वेंदो, तव्हांखे पाणी जी वधीक जेका आहे डैम ठाहिण जी ज़रूरत ई न हूंदी। पूरे पाकिस्तान में वाफर मिक़दार में पाणी ईंदो, ज़राअत ज़बरदस्ती थींदी, ज़मीन जेका ताक़तवर थी वेंदी, पर छा आहे उन ते ई सोचनि कोन था। नतीजे तौर ते इहे क्रिटिक्स जे वर चढ़ी था वञनि मामला, ऐं नतीजे तौर ते नुक़सान में हलिया था वञूं असां। ठीकु आहे। अच्छा जी, खोड़ सारियूं ॿियूं शयूं आहिनि जिन जे बारे में असांखे ॻाल्हाइणो आहे, तव्हांजा जेके राइटिंग स्किल्स आहिनि उन जे बारे में बि ॻाल्हाइणो आहे, हिते जेका मार्केटिंग स्ट्रेटजी आहे या डिफरेंट शयूं आहिनि उन ते बि ॻाल्हाइणो आहे, पर जी वक़्तु आहे ब्रेक जो, ऐं ही उहा ब्रेक आहे जंहिंमें असां ख़बरनाक ख़बरूं शामिलु कंदा आहियूं। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। वेलकम बैक जी। अच्छा जी, ही उहा ब्रेक हूंदी आहे, कुझु माण्हू असां मां उहे हूंदा आहिनि जेके चांहि जी तरफ़ भॼंदा आहिनि, कुझु माण्हू असां वटि वरी अहिड़ा हूंदा आहिनि जेके इन ब्रेक में ख़बरुनि जो इंतज़ारु कंदा आहिनि। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त ख़बरुनि जो इंतज़ारु करण जे लाइ तव्हां टीवी खोले वेठा हूंदा आहियो, ऐं कुझु माण्हू वरी अहिड़ा हूंदा आहिनि जेके को नाश्ते पाणी जो जेको न इंतज़ामु हूंदो आहे उहो करण लाइ वेंदा आहिनि। सो हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो तरीक़ो हूंदो आहे 10-15 मिंट गुज़ारण जो, पर असांजो जेको इहे 10-15 मिंट गुज़रंदा आहिनि उहे तव्हां सां मुलाक़ात जे इंतज़ार में गुज़राईंदा आहिनि। सो फाइनली जेके इंतज़ार जेके घड़ियूं आहिनि उहे ख़तमु थी वियूं आहिनि, प्रोग्राम खे उअं ई रवां दवां कयूं था। ऐं असांजे महिमाननि बि जेको आहे, चांहि सां मोहबत आहे सारंग साहब? जी जी। केतिरी मोहबत आहे चांहि सां? चांहि मुंहिंजे ख़्याल में त पीअणु घुरिजे, ऐं उहा एक्टिव रखे थी, चुस्त रखे थी माण्हू खे। हा, उहा त कॉफ़ी बि रखंदी आहे, पोइ चांहि छो? बसि असांजे सिंधी समाज में चांहि चवंदा आहिनि त मानी खाओ, सभु कुझु खाओ, पर चांहि न पीती वञे, महिमान नवाज़ी न थी। मेहमान नवाजी न थी, बिल्कुल बिल्कुल यही है। यहाँ चाय के साथ बिल्कुल ही मोहब्बत नहीं दिखाएगी, क्या हुआ था तैमूर साहब? बस शुरू से कभी इस चीज़ की आदत नहीं डली, लेकिन आप समझे कि ये एक बहुत बड़ा स्टेपल है पाकिस्तान का। हाँ। कि कहीं भी बैठते हैं तो चाय ज़रूर पीते हैं, सबसे पहले चाय आती है, फिर आगे बात की जाती है। हाँ। तो जब भी इस सिचुएशन में आता हूँ तो लोग ज़रा चौंक जाते हैं कि अच्छा चाय नहीं पीते आप? हाँ। तो बस इस चीज़ की आदत नहीं डाली, बट मैं देखता हूँ कि सुबह उठते साथ सबको चाय की या कॉफ़ी की ज़रूरत तो पड़ती है, दिन नहीं शुरू होता। और मैं सबको ये बताता हूँ कि भाई मेरी आँख सुबह खुलती मेरा दिन शुरू हो जाता है, ना चाय ना कॉफ़ी,
I'm good to go. यार ये तो फिर वो क्या, मुझे तो लगता है 99% जो पाकिस्तानी है ना उनकी आंख चाय के बिना नहीं खुलती, ऐसे ही है है ना, ऐसे ही है. चाय तभी या तो कॉफी. हाँ तभी तो हम बिलियन ट्रिलियन रुपीस की चाय ही मंगाए जा रहे हैं. ऐसे ही हम ये हम जब फाइनेंशियल क्राइसिस की बात करते हैं तो सबसे ज्यादा क्राइसिस में तो ये चाय है फिर, कि हम इतनी चाय मंगा रहे होते हैं बाहर से. खैर जी, ये मजाक मस्ती जो ॻाल्हियूं त हलंदियूं ई रहंदियूं, पर थोरो सो मां अगेन मां जज़ा ग्लोबल जी तरफ़ अचणु चाहींदमि. ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हियूं पहिरीं बि तैमूर साहब शामिल कयूं आहिनि, कुझु ॿियूं ॻाल्हियूं हिकु मां शामिल करणु चाहियां थी. तैमूर साहब, एक जब आप क्वालिटी के बारे में आपने बेशक बताया, लेकिन एक सवाल अगेन हर औरत के जहन में होता है जब वो किचन में जाती है और अपने वो प्रोडक्ट्स वो यूज़ कर रही होती है कि उसने वो प्रोडक्ट्स यूज़ करने होते हैं जो वो मियाँ की जेब पे भारी भी ना पड़े, तो वो बजट फ्रेंडली भी होने चाहिए. तो उसको कैसे आपने मीट किया है? पाकिस्तान की तमाम जो मार्केट है उसके जो जितने भी प्राइजेस हैं उससे कैसे मीट कर रहे हैं आप लोग? सबसे पहले तो हमने कोशिश ये करी कि हमारी सारी चीज़ें जो है ऑल्दो प्रीमियम एंड बेस्ट क्वालिटी बट कंपैरेटिव प्राइसिंग, जैसे कि जो ब्रांड्स ऑलरेडी इन प्रोडक्ट्स के अंदर अवेलेबल हैं उनके साथ कंपैरेटिव प्राइसिंग करी. नहीं तो फिर हमने साथ साथ डिफरेंट ऑफर्स ऑफ़र करी, जिस तरह के 2-in-1 पैक कर दिया. उसकी प्राइसिंग हमने कुछ इस तरह कर ली कि वो जेब पे भारी भी ना पड़े लेकिन आपको मसाले के 2 पैकेट मिल जाएं. फिर साथ साथ हमने राइस के और वेरिएंट्स निकाले, उसकी प्राइसिंग हमने ब्लेंड करके थोड़ी सी कम करी. एंड थ्रू आउट द ईयर हमारी जो है कोई ना कोई ऑफर्स लगी हुई होती हैं, जस्ट सो दैट हर कोई जो है इन प्रोडक्ट्स को एंजॉय कर सके. पैकेज भी होते जिस तरह राइस के साथ मसालों की कोई पैकिंग साथ कर दी. तो इस तरह ऑफर्स एंड कोशिश करते हैं कि यार मोस्टली जो है हम लोगों को बेनिफिट कर सकें. सही. तो आप मतलब हमारे शो पे बैठ के ये स्टेटमेंट दे रहे हैं कि हमारी जो मिडिल क्लास है अब तो वो भी लोअर मिडिल क्लास वाली ही हालत में आ गई है, लुकिंग टुवर्ड्स द फाइनेंशियल क्राइसिस ऑफ पाकिस्तान. लेकिन क्या उनके लिए ये अफोर्डेबल हैं सारे प्रोडक्ट्स? जी बिल्कुल, हमारी तो यही कोशिश होती है कि ज़्यादा से ज़्यादा लोगों को बेनिफिट कर सकें, एट द सेम टाइम उनको बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट हो लेकिन जेब पे भारी भी ना हो. लेकिन एक सर्टन स्टैंडर्ड भी मेंटेन करना पड़ता है. अनफॉर्चुनेटली उस स्टैंडर्ड की एक सर्टन कॉस्ट होती है. हाँ, हम उससे कॉस्ट से नीचे जा भी नहीं सकते. अगर कॉस्ट से नीचे गए तो या तो आप क्वालिटी गिराओगे तो वो फ़ायदा नहीं है, क्योंकि वो फिर अगर मैं कॉस्ट कम कर दूंगा तो वो जिस्म के लिए जो वो है ना ख़तरा भी हो सकता है. क्वालिटी आप ख़राब करोगे वो हेल्थ इश्यूज़ बन सकते हैं. तो हमारी कोशिश ये है कि स्टैंडर्ड भी मेंटेन हो और वो जेब पे भारी भी ना हो, तो उसकी एक सर्टन कॉस्ट है. सही. तो हम कोई नाजायज़ इसमें वो अपने प्रॉफिट्स वगैरह नहीं रखते. जब हमने इसकी पैकिंग बनाई भी तो मेरे अब्बू जो है वो इस पैकिंग को ऑल ओवर द वर्ल्ड लेकर गए दिखाने के लिए. चावल का हमने बैग बनाया था उस टाइम में, जिस तरह का हमने चावल का बैग बनाया था उस तरह कोई डिफरेंट ब्रांड जो है वैसा बैग नहीं बनाता था. अच्छा. तो वो लेकर गए दिखाने के लिए अपने दोस्त यारों को, भाई डिस्ट्रीब्यूटर्स को. तो देखते साथ ही एक तो उन्हें बोला कि जुनैद भाई बहुत बेहतरीन किस्म का आपने बैग बनवाया है, लेकिन मैं साथ साथ आपको कहना चाहूँगा कि आपके लिए ये फील्ड नहीं है. आप इससे पहले आपने कपड़ों में काम किया है, परफ्यूम में काम किया, लेकिन आपने खाने के आइटम में काम नहीं किया. मैं आपको ये बताना चाह रहा हूँ कि आपने जो है चावल से महंगा बैग बना दिया है. तो उस पर उन्होंने बोला कि देखो एक सेम बात कि एक सर्टन स्टैंडर्ड है मेरा काम करने का. अगर मेरा किसी चीज़ पर नाम जुड़ा है तो उसके साथ मैं क्वालिटी भी ऑफर करता हूँ. सिर्फ ऐसा नहीं होगा कि हम महंगी चीज़ देंगे तो उसको महंगा बना कर देंगे, क्योंकि एक सेइंग है कि भाई दिखता है तो बिकता है. दिखता है तो बिकता है. अगर आप अच्छी चीज़ प्रेजेंट करोगे, उसमें अच्छी चीज़ दोगे, तभी वो चीज़ बिकेगी और उसका रिपीट आएगा. शायद देखने में अगर अच्छा लग रहा हो और अंदर उसमें क्वालिटी बुरी हो तो आप एक दफ़ा उठाओगे लेकिन नेक्स्ट टाइम कभी भी वापस नहीं उठाओगे, बिकॉज आप बोलोगे यार दिखता अच्छा अंदर है तो बिल्कुल कबाड़ा प्रोडक्ट. लेकिन अगर दिखेगा अच्छा, अंदर प्रोडक्ट भी अच्छा होगा, दैट्स व्हेन यू एक्चुअली गेट योर रिपीट कस्टमर, जो हमेशा एक ब्रांड का एम होता है. बिल्कुल. और मैं एक बात हमेशा कहता हूँ कि हम ये समझते हैं कि यार हम मुंह से खाते हैं, लेकिन एक्चुअल में सबसे पहले तो हम अपनी आंखों से खाते हैं. अगर आंखों को चीज़ अच्छी लगेगी तो आप उसके करीब जाओगे, आप उसके करीब जाओगे, अगर उसकी अच्छी खुशबू आ रही होगी तो आप नाक से खाओगे, एंड बिल्कुल एंड में आप उसका निवाला बना के अपने मुंह में डालोगे. तो आप लास्ट में जो है वो मुंह से खाते, तो जो दिखता है वो बिकता है.
बिल्कुल ऐसे ही है। और जब खाने की बात आती है तो हम तो उस कौम से हैं, ना सिर्फ हम बल्कि हमारे करीब करीब जितने ममालिक हैं, हमें खाने से मोहब्बत है बेसिकली, मुझे ऐसे ऐसा ही, लगता है। yes. खाना जो है ना हमारे लिए एक वेलकमिंग गेस्चर भी होता है, गेस्ट को वेलकम करने का। उसके साथ साथ खाना अगर हमें अच्छा ना मिले तो खाने का हमारे मूड से भी बड़ा ताल्लुक होता है। ऐसे मैंने ही। ये भी देखा है कि हमारे घरों में जब खाना अच्छा पकता ऐसे ही है है। तो हमारा मूड अच्छा हो रहा होता है। ऑल्दो कहा ये जाता है कि जी खाने से इतनी मोहब्बत नहीं होनी चाहिए, फिर वरना फिर और प्रॉब्लम्स और हो जाती है। लेकिन एक सर्टन मोहब्बत, एक सर्टन हद तक हम सब के दिलों में खाने के साथ मोहब्बत होती है। वो जब खाना अच्छी प्रोडक्ट से पका हो तो ज़ाहिर है उसकी खुशबू अलग होती है, वो दिखता अच्छा है और वो टेस्ट अच्छा करता है। ये वाकई सच बात है। और फिर मसालों के जो पैकेट्स, जिस तरह मैंने पहले कहा, बड़ी आसानी कर दी है कि अब पहले वो अम्माएँ बैठती थी, बैठ के वो कूट रही कूटती हैं सारी। थी, मसाले बना रही होती थी, सब कुछ। अब तो आपने पैकेट डाला एंड द थिंग इज़ रेडी। ऐसा ही है। yes. अच्छा, तो क्या ऐसा भी एक चीज़, जो क्योंकि ये बात हुई है तो मैं ज़रूर शामिल करना चाहूँगी कि जहाँ पे हम हमारे साथ ये भी है कि हम चाहते हैं कि हम चीज़ तो बाहर से ले आएं, लेकिन उसमें जायका जो वो घर का वो वाला हो जो अम्मा और नानियाँ और दादियाँ कर रही होती थी। तो क्या ऐसा भी कोई ख्याल रखा गया है कि पाकिस्तानी जो जायका, हमारा बेसिक जो जायका है, जो बिल्कुल ही जो कहते हैं ना देगी जायका होता है, वो वाला जायका हमारे प्रोडक्ट्स में है? बिल्कुल है। हमने कोशिश ये करी है कि इसका एक दो किस्म के जवाब हैं। पहला जवाब तो ये, हमारी कोशिश ये है कि इसको पाकिस्तान से एफिलिएट किया जाए। हाँ। किस तरह एफिलिएट किया जाए कि जिस तरह हमने अपनी रेसिपी के कुछ नाम जो हैं वो उनकी सिटीज़ के साथ जोड़े हुए। जिस तरह कराची में सबसे फेमस खाना कौन सा है? सबसे फेमस खाना जो है वो बिरयानी है। बिरयानी है, वेरी कहीं भी आप चले जाओ आपको बिरयानी मिल ही जाएगी। हाँ। ऐसा हो नहीं सकता कि आप कराची में घूमो और आपको बिरयानी ना मिले। बिल्कुल बिल्कुल। तो हमने एक, और वो होगी भी तीखी, तो हमने कराची बिरयानी की एक रेसिपी बनाई है जो है तीखी। उसको एडवर्टाइज भी ऐसा किया कि जो ज़रा तीखा पसंद करते हैं वो कराची बिरयानी ट्राई करें। फिर हमारी सिंधी बिरयानी है जो हमारी सिंधी ऑडियंस के लिए है। फिर हमारी हैदराबादी पुलाव है जो अगेन फॉर द सिंध एंड द हैदराबादी पीपल, वो उनका एक फेमस स्टेपल है पुलाव। जी। फिर हमारी है बीफ देगी बिरयानी, जो आप बात करी थी कि भाई वो जो देगी आपको जो टेस्ट चाहिए होता है वो उसमें मिलता है। जबरदस्त। फिर हमारा पेशावरी कढ़ाई है, कोयला कढ़ाई है। तो हमने कोशिश ये करी कि जो पाकिस्तान के साथ हम इसको एफिलिएट कर सकते हैं वो तो करें, साथ साथ वो टेस्ट भी जो लोगों को यहाँ का पसंद है उसके साथ रेसिपी को एफिलिएट करें। वेरी नाइस जी, बहुत अच्छी बात है। अच्छा जी, इन सां सारंग साहब की तरफ मां अचणु चाहींदमि। सारंग साहब, थोरो सो मां तव्हांजे लफ़्ज़नि में अदब के पंहिंजे प्रोग्राम में शामिल करणु चाहियां थी, लिटरेचर के पंहिंजे प्रोग्राम में शामिल करणु चाहियां थी। असां वटि असां सभिनी खे ख़बर आहे ग्लोबली हिकु अंग्रेज़ी लैंग्वेज आहे जेको ज़ाहिर आहे जंहिंजे सहारे सां असां ग्लोबली कनेक्टेड आहियूं। मां थोरो सो इन में अगरि सिंधी लैंग्वेज खे मां शुमार कयां, तव्हांखे छा थो लॻे त सिंधी अदब छा असांजी उहा प्रमोशन या उहा एक्सेप्टेंस थी रही आहे असांजे अदब जी, जो सुभाणे असां ग्लोबली जेका कम्युनिकेशन आहे उन में सिंधी लैंग्वेज खे ॾिसी सघूं? मां सम्झां थो त अॼु जे जेको जदीद टेक्नोलॉजी जो दौरु आहे, जेको आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे, उन में असां वटि जेके IT जा या पंहिंजो लिंग्विस्टिक जा माहिर जेके आहिनि उन्हनि पाण मोकिलियो आहे। उन में असां वटि नौजवान डॉक्टर आहे मज़हर डूटियो, ऐं उनखां अलावा शबीर कुंभार आहे, ऐं उनखां अलावा अॻु में असां वटि सीनियर आहे माजिद भुरगड़ी, जंहिं कीबोर्ड सिंधी ईजाद कयो। ॿोली उहा ज़िंदा रहे थी जेका कीबोर्ड, कंप्यूटर ऐं जेको जदीद टेक्नोलॉजी औज़ार आहिनि उनजो हिसो थी वञे त उहा ग्लोबली कनेक्ट थी वञे। उन करे असां ख़ुशनसीब आहियूं त असांजी ॿोली ग्लोबली कनेक्ट थी वई आहे, उनखे उहो ख़तरो न आहे। पर बाक़ी इहा शइ ज़रूरु आहे त असां पंहिंजे नस्ल ताईं, जेको ईंदड़ नस्ल आहे उन ताईं उहा रीच कयूं। छो जो असां वटि जेको एजुकेशन सिस्टम पहिरियों हो, जंहिंमें प्राइमरी सतह खां वठी यूनिवर्सिटी सतह ताईं सिंधी सब्जेक्ट लाज़मी हूंदो हो ऐं जेको मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन हूंदो उहो बि सिंधी हूंदो। हाणे उहो ख़तमु थींदो वञे वॾनि शहरनि मां, बल्कि हाणे नंढनि शहरनि में बि इहा हालत आहे जॾहिं त सॼी दुनिया जी जेका रिसर्च आहे, मॉडर्न रिसर्च, त ॿार खे पंहिंजी मादरी ॿोली में तालीम ॾियो। छो जो ॿारु जेको सोचे थो, ठीकु आहे, या तसवर हुनजे दिमाग़ में अचे थो, जेको ख़्यालु ॾिसे थो, ख्वाबु ॾिसे थो, उहो पंहिंजी मादरी ॿोली में ॾिसे थो। सही। बेसिक शयूं जॾहिं तव्हां उहा ॾींदव त पोइ का बि दुनिया जी ॿोली जेका आहे, उहा अंग्रेज़ी हुजे, ॿी ॿोली हुजे, उहो एडॉप्ट करे वेंदो, सिखी वेंदो। पर जॾहिं तव्हां हुनजी मादरी ॿोली कटे था छॾियो न, त पोइ ॿारु हिकिड़ो तोते वांगुरु रिटाफिकेशन करे वेंदो, पर उनजो कॉन्सेप्चुअल जेको मक़सदु आहे, उनजो तसवर आहे,
उहो सम्झी न सघंदो ऐं असां वटि सम्झी न अॼुकल्ह जेको सही। न्यू जनरेशन में वॾे में वॾो मसइलो आहे उहो इहो आहे हा। उनजो सबबु इहो आहे त मादरी ॿोली असां सिंधी खे ख़तमु करे छॾियो आहे जेके बि मादरी ॿोलियूं पाकिस्तान में ॻाल्हायूं थियूं वञनि उहे सभु जेके आहिनि पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइनि स्कूल जेको एजुकेशन सिस्टम आहे ऐं त हुकूमत खे बि चवंदुसि त तव्हां त इहो लाज़मी कयो कंपलसरी कयो हालांकि सिंध गवर्नमेंट कंपलसरी कयो बि पर उन ते अमल कोन्हे गवर्नमेंट काफ़ी स्कूल्स में जॻहियुनि अमल ते, कोन्हे हा। प्राइवेट स्कूल्स में अमल कोन्हे छा आहे जो असां वटि लाज़ ॾाढा ज़बरदस्त ठही था वञनि पर इम्प्लीमेंटेशन निल आहे ज़ीरो सही आहे अच्छा हिकु ॿी शइ जेका गवर्नमेंट इम्पोज़ कई हुई जेका मतिलबु त हर सिंध जे हर स्कूल में सिंधी जेको सब्जेक्ट आहे उहो लाज़िम करार ॾिनो वियो हो ऐं जंहिं ते इम्प्लीमेंटेशन बि थी मूंखे लॻे थो इहो बि हिकु ॾाढो ज़बरदस्त स्टेप हो बिकॉज़ तव्हां सिंध में रही सिंधी न सम्झी सघो चाहे कंहिं बि ज़ुबान सां तव्हां तालुक़ु रखो था इन में को असां को क़ौमियत खे असां बिल्कुलु अलॻि न पिया कयूं पर तव्हां सिंध जी ॻाल्हि कयो सिंध जी जेका ज़ुबान आहे उहा सिंधी आहे उनखे स्कूलनि में हुजणु ज़रूरी हो इहो जेको स्टेप हो तव्हांखे छा थो लॻे इन स्टेप केतिरो फ़र्क़ु विधो आहे मां सम्झां थो त इहो बहितर स्टेप हो पर वरी बि ॻाल्हि थी अचे इम्प्लीमेंटेशन जी ठीकु आहे हिकु ॿिनि पंजनि स्कूलनि में उते फ़र्क़ु पियो आहे पर ओवरऑल जेकॾहिं असां ग्राफ खणंदासीं त उन में असांखे उहा शइ नज़र नथी अचे कराची जो मिसाल थो वठां त मूंखे ॾाढी तकलीफ़ थी मां पंहिंजनि ॿारनि खे किथे पढ़ायां जिते सिंधी पढ़ाई थी वञे ठीकु आहे ख़ुशकिस्मती गिज़री में स्कूल ऑफ गवर्नमेंट उते सिंधी हुई ठीकु आहे पर स्टैंडर्ड एतिरो न हो त मूंखे वरी ॿारनि खे शिफ्ट करिणो पियो SMIU सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटी असांजो तारीख़ी हिकिड़ो इदारो आहे जंहिंमें मोहम्मद इब्राहिम जो अलामा दाऊद फोटो जहिड़ी शख़्सियतूं तव्हां पढ़ियूं आहिनि उते सिंधी पढ़ाई पई वञे त कुझु इदारा आहिनि स्कूल आहिनि गवर्नमेंट जा जिते सिंधी पढ़ाई थी वञे प्राइवेट स्कूल में मां थो चवां त उते हालति इहा आहे त ॿारनि खे चयो थो वञे त सिंधी ऐं उर्दू घर रखी अचो सिर्फ़ु हिते अंग्रेज़ी ॻाल्हायो ज़हानत जेका आहे उहा ॿोलीअ सां न माना सुञाती वेंदी आहे ज़हानत जेका आहे ॿार जी ॼाण इंफॉर्मेशन ऐं उनजी सलाहियत ते ॾिसी वेंदी आहे ॿोली त हिकिड़ी एक्स्ट्राऑर्डिनरी हिकिड़ी शइ आहे न उहा तव्हां सेखारींदव उन करे गवर्नमेंट खे घुरिजे त इम्प्लीमेंटेशन ते ज़ोर ॾे प्राइवेट स्कूल जेके बि गवर्नमेंट स्कूल आहिनि जेके बि मादरी ॿोलियूं आहिनि सिंधी समेत उहे पढ़नि छो जो असां उहे माण्हू आहियूं जेके समूरनि ॿोलियुनि सां समूरनि कल्चरनि सां मोहबत कंदा आहियूं ऐं असां सम्झूं था त पाकिस्तान जे ख़िते में अंदरि जेके बि क़ौमूं आहिनि सिंधी बलोच पश्तो पंजाबी उन्हनि जूं ॿोलियूं जेके आहिनि उहे पंहिंजूं मादरी ॿोलियूं पंहिंजनि स्कूलनि में पढ़ाइनि पंजाबी ख़तमु थी वई आहे बलोची जेका आहे उहा ख़तमु थी वई आहे तव्हां स्कूलनि में बलोची पढ़ायो बलोचिस्तान में सिंध में सिंधी पढ़ायो पख्तूनख्वा में पश्तो पढ़ायो पंजाब में पंजाबी मादरी ज़ुबान पढ़ायो ठीकु आहे उर्दू ज़ुबान खे बि एडिशनली उन में शामिलु करियो त उन सां छा थींदो इहो ॿोलियुनि जो गुलदस्तो आहे उन मां हिकिड़ी नफ़रत न पैदा थींदी पर मोहबत पैदा थींदी पर जॾहिं तव्हां का हिकिड़ी ॿोली उते लाज़िम करार ॾेई ॿी खे ख़तमु कंदव त पोइ तव्हां पाण ॿोलियुनि जे विच में नफ़रत पैदा कंदव ऐं हिते लतीफ़ साईं जो मिसाल थो ॾियां जी त शाह लतीफ़ सिंध जो तमामु वॾो हिकिड़ो अज़ीम शाइर आहे बेशक ईअं आहे त हू फारसी जो तमामु वॾो आलिम हो अरबी जो तमामु वॾो आलिम हो सिंधी त हुनजी मादरी ॿोली हुई जी ऐं हुन जा फारसी में ख़तो किताब मिलिया आहिनि ख़त मिलिया आहिनि जेके हुन मुइन ठटी वॾो स्कॉलर हो वहदतुल वजूद जे तसौफ़ जो उनखे ख़त लिखिया अथई त सलीस फारसी में उन्हनि जो जवाबु ॾे फारसी में उहो रिसाला अवेसिया जे नाले सां छपिजी वियो आहे एॾी मोहबत थो करे मौलाना रूम जी मसनवी हुन सां गॾु आहे संदसि शाइरी पढ़ो त उन में मौलाना रूम जा मिसाल ॾिना अथई पर जॾहिं मुग़ल हिते एम्परर हुआ सिंधी ॿोली खे ख़तमु करे फारसी ॿोली खे सरकारी तौर ते हुननि ज़बरदस्ती मड़ियो लतीफ़ साईं उनजी मुखालफ़त कई छो जो इहो मक़ौलो थियो त फारसी माना जेको फारसी सिखंदो उहो घोड़ो चढ़ंदो माना हुकुमरानी कंदो या नौकिरी कंदो लतीफ़ उते चयो त जे तूं सिखियो फारसी तूं ॻोल्हो तूं ग़ुलाम जेकॾहिं तूं फारसी सिखियो त तूं ग़ुलाम जो बि ग़ुलाम आहीं जे तूं सिखियो फारसी तूं ॻोल्हो तो ग़ुलाम उञो तां आब घुरे बुखियो तां ताम जो ॿधो ॿिनि ॻाल्हि सो कीअं चाहे ॼाम आमन संदो आम ख़ासनि मंझ न थी हुन ॿोली सां नफ़रत न कई पर ॿोली जी मड़त जी मुखालफ़त कई त हितां जी ॿोली खे बि अपनायो ॿाहिरीं ॿोली खे बि तव्हां एज़ ए कम्युनिकेशन तौर ते टूल तौर ते इस्तेमालु कयो उन सां ॿोलियुनि में मोहबत पैदा थींदी ऑलरेडी असांजो कल्चर जेको आहे उहो एक्सेप्टेंस ते यकीन रखे थो ठीकु आहे उन करे असांखे अॼु जे हुकुमराननि खे सम्झणु घुरिजे त जेके हितां जूं मक़ामी ॿोलियूं आहिनि उन्हनि खे स्कूलनि जे अंदरि मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन तौर ते पढ़ायो वञे सब्जेक्ट तौर ते पढ़ायो वञे त मां सम्झां थो त असांजी ॿोलियुनि में हिकिड़ी मिठास ऐं मोहबत जो समूरो ज़ाइको जेको आहे उहो समूरनि ॿारनि खे या ईंदड़ नस्ल खे असांखे मिलंदो रहंदो बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे हमेशह मां बि हिन ॻाल्हि ते बिलीव कंदी आहियां त ॿोलियूं जेके आहिनि उहे
बेशक असां खोड़ सारी शायदि काफ़ी माण्हू मूंसां डिसएग्री बि कनि, पर काफ़ी माण्हुनि जो इहो चवणु हूंदो आहे त ॿोली हेतिरी अहमियत रखे थी, हीअं रखे थी, हूअं रखे थी. ठीकु आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, पर मूंखे लॻे थो तव्हांजी जेका ज़ुबान तव्हां ॻाल्हाए रहिया आहियो उहो सिर्फ़ु तव्हांजो वे ऑफ कम्युनिकेशन आहे. बाक़ी असलियत जेका आहे उहा तव्हांजे दिलि में आहे. तव्हां ॿोली जा झंडा ॻाड़े ऐं माण्हुनि सां नाइंसाफ़ी कयो त पोइ उते उहा ॿोली कंहिं कम जी. अगरि तव्हां ॿोली अपनायो था त उनजो कल्चर गॾु अपनायो, उनजी हिस्ट्री गॾु अपनायो, उनखे वाक़ई एक्सेप्ट कयो. सो इहे बि नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जेके असांजे माण्हुनि में आहिनि. प्लस तव्हां इम्प्लीमेंटेशन जी ॻाल्हि कई, बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे त जेका स्टेट आहे उनजी ज़िम्मेदारी आहे. गॾो गॾु मूंखे लॻे थो एज़ अ पाकिस्तानी असांजी बि कुझु ज़िम्मेदारियूं आहिनि. असां वटि लॉ अची वियो, पर असां चई छॾियो जी दरवाज़े ते अगरि को अफ़सर अचे त ॿुधाइजो त सिंधी किताब खोलाईंदासीं, न त असां बंदि करे मथे रखंदासीं. सो एज़ अ पाकिस्तानी मूंखे लॻे थो हर इंडिविजुअल जो बि इहो फ़र्ज़ु आहे त जेको लॉ आहे उन कानून खे असां फॉलो कयूं. असां जेके चवंदा आहियूं त असां उन्हनि माण्हुनि में जेके सिग्नल तोड़े असां ॾाढो चवंदा आहियूं जी असां सिग्नल ते वेंदा कोई तोड़ींदा आहियूं. सो पंहिंजी ज़िम्मेदारी सम्झो, बिकॉज़ का बि जॾहिं बि तव्हां हुकूमत जी ॻाल्हि कंदा, हुकूमत बि माण्हुनि मां ई ठहंदी आहे, असां जहिड़नि माण्हुनि मां ई ठहंदी आहे. ऐं जॾहिं असां ई कानून फॉलो न कंदासीं त पोइ मथे वञी जॾहिं हुकूमत कंदासीं त पोइ छा कंदासीं, उहो असांखे नज़र अची रहियो आहे. ख़ैर जी, हिकु ॿी शइ, जॾहिं असां सिंध जी ॻाल्हि कई आहे, सिंध जी पहिरियों ज़ुबानुनि जी ॻाल्हि कई आहे, ख़ूबसूरत ॿोलियुनि जी ॻाल्हि कई आहे, थोरो सो मां सिंध खे हिन जज़ा ग्लोबल सां बि मां जोड़णु चाहियां थी सिंध खे. ऐं सिंध में जीअं असां पहिरीं ॻाल्हि कई, असां त आहियूं उहे माण्हू जेके खाधे से मोहब्बत करना आहियूं. फीडबैक कहाँ से अच्छा मिलता है? सिंध से, पंजाब से, पाकिस्तान से, या कोई और ऐसी कंट्री है जहाँ से आपको लगता है यहाँ तो बड़ा पसंद किया जाता है? कहाँ से अच्छा फीडबैक आता है? अल्हम्दुलिल्लाह अभी तक तो जहाँ जहाँ प्रोडक्ट गया वहाँ से बहुत अच्छा फीडबैक आया है. माशाल्लाह. एक तो रेंज इस तरह की है कि अगर किसी को एक प्रोडक्ट नहीं समझ आ रहा वो दूसरा पसंद कर लेता है. बहुत जगह हमारी जो है बेकरी प्रोडक्ट्स पसंद ज़्यादा की जाती हैं, कहीं हमारी रेसिपी ज़्यादा पसंद की जाती है. सब मुझसे पूछते हैं कि जो ऑलरेडी ब्रांड्स अवेलेबल हैं, जो बड़े ब्रांड्स अवेलेबल हैं, उसमें और आप में क्या फ़र्क है. तो मैं उनको एक बहुत सिंपल जवाब ये देता हूँ कि मुझे नई चीज़ ट्राई करने का हमेशा शौक़ होता है. हाँ. यस, आप एक रेसिपी को 2 दफ़ा बनाओगे तो उसका शायद हो सकता है थोड़ा 19-20 का जायका होगा, लेकिन अगर आप डिफरेंट ब्रांड की आप ट्राई करोगे तो उसमें बिल्कुल फ़र्क हो जाएगा रेसिपी का. ऐसे ही है. तो मैं हमेशा ये कहता हूँ कि मुझे नहीं पसंद आता कि एक समझिए कि आप एवरी फ्राइडे इन कराची जो है वो नेशनल बिरयानी डे होता है. ऐसा ही है. मुझे तो याद ही पड़ता है कि कभी ऐसा हुआ लास्ट कि भाई जुम्मे का दिन हो, नमाज के बाद बिरयानी ना खाई हो. तो इट्स नॉट ओनली इन कराची, इट्स इन सिंध. इट इज. तो अब लेकिन मेरा शौक ये भी है कि हर वीक जो है वो डिफरेंट बिरयानी होनी चाहिए. अब अगर वो बाहर से खाओ या घर से खाओ, उसका जायका फ़र्क होना चाहिए. सेम लास्ट वीक वाली बिरयानी खाने का दिल नहीं होता. दिल होता है कि यार कोई नई जगह से खा लें, या इवन अगर घर पे भी है तो डिफरेंट मसाले से बनाई जाए. जिस तरह हमारी इतनी ऑप्शंस हैं यहाँ पे, सिंधी बिरयानी है, नॉर्मल बिरयानी मसाला है, कुछ लोग इसको वो तय वाली बिरयानी भी बनाते हैं. जी 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 जी. तो कुछ ना कुछ टेक्निक में फ़र्क होना चाहिए. तो मैं हमेशा ये कहता हूँ कि दिस इज़ व्हाट जज़ा ऑफर्स. यस, डिफरेंट ब्रांड्स अवेलेबल हैं, बट इवन हम भी अच्छी चीज़, प्रीमियम प्रोडक्ट डिफरेंट टेस्ट के साथ ऑफर कर रहे हैं. और हर ब्रांड के साथ कोई ना कोई जो रेसिपी वाले हैं उनके साथ उनकी एक स्पेसिफिक रेसिपी जो है वो फेमस हुई हुई है. किसी का कीमा फेमस है, किसी की निहारी फेमस है, किसी की बिरयानी फेमस है. जज़ा में हमारी कोयला कढ़ाई जो है वो बहुत अप्रिशिएट की जा रही है, बिकॉज उस जैसा प्रोडक्ट नहीं है अवेलेबल. सही. कोयला की जो एक अंदर उसका जो आप समझे जो स्मोकीनेस है, वो बहुत सारे ब्रांड्स क्या कोई भी ऑफर नहीं कर रहा. जज़ा इज द फर्स्ट वन टू ऑफर समथिंग विच इज कोयला बेस्ड, कोयला स्मोकीनेस जिसको पसंद है. तो उसका बहुत अच्छा हमें फीडबैक आया एंड उससे काफ़ी मोटिवेशन मिलती है कि लोगों की तरफ से एक्सेप्टेंस आ रही है, रिपीट ऑर्डर्स आ रहे हैं. माशाल्लाह. तो आप समझे कि ये एक हम कोशिश करते हैं कि अपने लोगों को जो है डिफरेंट टेस्ट दें, डिफरेंट प्रोडक्ट दें, बट एट द सेम टाइम प्रीमियम प्रोडक्ट. माशाल्लाह माशाल्लाह, बहुत अच्छी बात है. अच्छा, जहाँ पे हम पाकिस्तान की बहुत सारी कंट्रीज़ की बात करते हैं, आई एम श्योर कि कहीं ना कहीं वर्किंग इस पे भी हो रही होगी कि फ़लाँ जगह भी और जाना है, तो ज़रूर उस पर बात करेंगे. पर जी वक्त ब्रेक जो हलूं था एक नंढी कमर्शियल ब्रेक की तरफ.
वेलकम बैक. अच्छा जी, वक़्तु चवंदा आहिनि कॾहिं कॾहिं किथे ॿुधियो आहे असां त वक़्तु ॾाढो ज़ालिम हूंदो आहे, कंहिंजे लाइ रुकंदो कोन्हे, कंहिंजे लाइ बीहंदो कोन्हे, भॼंदो वेंदो आहे बसि. उहो केरु बि हुजे, केतिरो ई छो न, असां त हूअं बि काफ़िनि माण्हुनि जे करे असां कॾहिं कॾहिं रस्ता बि रोके छॾींदा आहियूं, VIP मूवमेंट जॾहिं थींदियूं आहिनि तॾहिं असां एम्बुलेंसिस खे बि रोके छॾींदा आहियूं. पर वक़्तु वाहिद शइ आहे जेका कंहिंजे लाइ कोन बीहंदो आहे ऐं उहो हलंदो ई वेंदो आहे. सो इन वक़्त खे कीअं तव्हां पंहिंजी ज़िंदगी में मैनेज कयो आहे, जो माशाल्लाह सां यूनिवर्सिटी खे फेस करणु, उन खां पोइ हिकु डिफरेंट कोर्सिस जी ॻाल्हि थी पए, उन खां पोइ एक्टिविज़म माशाल्लाह सां, पोइ लिटरेचर खे प्रमोट करणु, ऐं कीअं वक़्त खे समायो आहे तव्हां? मां सम्झां थो त माण्हू जे अंदरि का जेका इरादो आहे न, विल, उहा शइ कमु करे थी. मूंखे घणा दोस्त चवंदा आहिनि त बाक़ी असां हैरान आहियूं त तव्हां 9 to 5 जॉब कयो था, फैमिली आहे, उन खां अलावा तव्हां राइटर आहियो, लिखो बि था, कीअं था सोशली पॉलिटिकली एक्टिव रहो, न सिर्फ़ु कराची पर सिंध जे जेको ॿिया ज़िला आहिनि उन्हनि ताईं तव्हां पहुचो था. त मां सम्झां थो जेकॾहिं तव्हां वटि सचाई आहे, तव्हां वटि पंहिंजे मक़सद सां कमिटमेंट आहे ऐं तव्हां वटि विल आहे न, त तव्हां मैनेज करे सघो था. तव्हां पंहिंजी प्रोफेशनल जेका लाइफ आहे उहा बि गुज़ारे सघो था. तव्हां घर जी जेका तव्हांजी फैमिली लाइफ आहे उहा बि तमामु बहितर अंदाज़ सां गुज़ारे सघो था. ॿियो मूं वटि प्लस पॉइंट इहा आहे त मुंहिंजी वाइफ जेका आहे उहा मूंसां गॾु एज़ अ पॉलिटिकल वर्कर, एज़ अ सोशल वर्कर मूंसां गॾु आहे. त उन करे इहो आहे, सम्झो त मुंहिंजो घर मूंसां गॾु ई गॾु आहे. पॉलिटिकल एक्टिविटी आहे, सोशल एक्टिविटी आहे, या जिथे बि असां विज़िट कयूं था उते गॾु हूंदा आहियूं. त इन तरीक़े सां असां शयुनि खे मैनेज कंदा आहियूं ऐं मैनेज करणु घुरिजे. जेको माण्हू चवंदो आहे वाह जॉब करे असां बसि घर वेही रहियासीं, त पोइ असां ते ॿियनि माण्हुनि जा हक़ आहिनि, सोसाइटी जा हक़ आहिनि, पंहिंजे वतन धरती जा हक़ आहिनि, क़ौम जा हक़ आहिनि. उहे तव्हां सिर्फ़ु पंहिंजी लाइफ खे सेटल करे जेको आहे नथा अदा करे सघो. तव्हां पंहिंजी लाइफ खे ॾुखियाई तकलीफ़ ॾेई करे जेको आहे ॿियनि जे लाइ जीअंदव त हक़ीक़ी लाइफ इहा आहे. ऐं उन लाइ तव्हांखे मैनेज करिणो पवंदो. ऐं वक़्तु जेको आहे वाक़ई कंहिंजे लाइ इंतज़ारु न कंदो आहे, ऐं वक़्त सां तव्हांखे गॾु हलणो पवंदो ऐं वक़्त खे मैनेज करिणो पवंदो. जेको माण्हू वक़्त खे मैनेज करे वियो उहो कामयाबु माण्हू आहे. बिल्कुलु बिल्कुलु ईअं ॻाल्हि आहे. अच्छा, जॾहिं असां माण्हुनि ते इहे ॻाल्हियूं पहुचाईंदा आहियूं त माण्हुनि खे लॻंदो आहे त ॾाढी का वॾी का मुश्किल शइ आहे, का वॾो को तजुर्बो आहे, का वॾी का फिलॉसफी आहे जेका असां झाड़े रहिया आहियूं. बट एक्चुअली जॾहिं तव्हां इहा ॻाल्हि कयो था, हर कंहिंजी पंहिंजी कैपेबिलिटी हूंदी आहे कमु करण जी. कुझु माण्हू तव्हां जहिड़ा हूंदा आहिनि जेके सॼी क़ौम जे लाइ कमु कंदा आहिनि. कुझु माण्हू अगरि तव्हां पंहिंजे अंदरि में ॾिसो त ज़रूरु उहो माण्हू हूंदो जेको अरीब करीब हूंदो ऐं तव्हांजे कुझु लफ़्ज़नि जो मोहताज हूंदो. सो मूंखे लॻे थो सोशल सर्विस त इहा बि आहे त कंहिंखे तव्हां सुठा लफ़्ज़ चई छॾियो, इहा बि हिकु सोशल सर्विस आहे. तव्हांजे अरीब करीब को अहिड़ो माण्हू आहे परेशान आहे, उनखां उनजी परेशानी रुगो पुछी छॾियो. हल करे सघो न करो उहा बाद जी ॻाल्हि आहे, पर कॾहिं कॾहिं माण्हू पंहिंजो दिलि जो जेको हाल आहे साम्हूं वारे जे ॿुधण वारे खे ॿुधाए छॾींदो आहे त उनजो दिलि काफ़ी हल्को थी वेंदो आहे. सो सोशल सर्विस त इहा बि आहे. त एतिरे पैमाने खां शुरू कयो ऐं पोइ अगरि तव्हां कैपेबल आहियो त थी सघे थो तव्हां बि हिकु ॿिया फ्यूचर जा सारनि जो ठही वञो, ईअं बि थी सघे थो. पर एटलीस्ट चवंदा आहिनि न त स्टार्ट, चवंदा आहिनि न पंहिंजे हिसे जो जेको फुड़ो आहे उहो ज़रूरु तव्हां शामिलु कयो. अच्छा, इन सां गॾु गॾु जिथे वक़्त जी ॻाल्हि थी आहे, जिथे शयुनि जी ॻाल्हि थी आहे ऐं जंहिं तरीक़े सां तव्हां शयुनि खे माशाल्लाह फैमिली खे जीअं मैनेज कयो आहे उन जी ॻाल्हि थी आहे, उते ज़रूर तैमूर साहब आपकी तरफ भी आऊँगी. और जहाँ फैमिलीज़ की बात होती है वहाँ हमने अक्सर ये देखा है ना, स्पेसिफिकली माजरत के साथ और बड़े अफसोस के साथ, कि जब आप पाकिस्तान के प्रोडक्ट्स की बात करते हैं या फ़लाँ चीज़ की बात करते हैं, चाहे उसमें एजुकेशन है, हॉस्पिटल्स हैं, जो भी हैं, तो हम जिस पे हम कहते हैं कि जी ये बड़ी ज़बरदस्त चीज़ है, सारी कौम को यही करना है, वहीं हम नहीं कर रहे होते. तो क्या जज़ा ग्लोबल आपकी तमाम फैमिली की भी पसंद है, ऐसा वाकई है? ऑफ कोर्स, ये तो पॉसिबल ही नहीं है कि हमारे घर में जज़ा के अलावा कोई प्रोडक्ट इस्तेमाल किया जाए. यस, हम दूसरे प्रोडक्ट्स भी इस्तेमाल करते हैं, बट एट द सेम टाइम बहुत दफ़ा ऐसा होता है कि घर की मुर्गी दाल बराबर हो जाती है. लेकिन इस केस में मैंने कोशिश करी है कि हम स्ट्रिक्ट इज़ नॉट द राइट वर्ड, बट आप समझे इंस्ट्रक्शंस यही है कि जहाँ जिस चीज़ में जज़ा है उस चीज़ में जज़ा को आपने जो है ना इस्तेमाल करना है. एंड दैट इज़ ऑल्सो बिकॉज हमें खुद पता है कि हम क्या प्रोवाइड कर रहे हैं. तो अगर मैं क्लेम कर रहा हूँ कि हम बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट दे रहे हैं, तो वो फिर मेरे घर से भी प्रूव होता है कि मैं अपने बच्चों को, अपने घर वालों को अगर मैं वो प्रोडक्ट्स दे रहा हूँ तो दैट मीन्स कि आई एम सेटिस्फाइड विद द क्वालिटी. सही. अच्छा, यहाँ एक और चीज़ जो अगेन हमारी आवाम की बड़ी एक हमारी आवाम के लिए बहुत एक बड़ा क्वेश्चन मार्क होता है
جب ہم بات کرتے ہیں پروڈکٹ کی کوالٹی کی، آپ نے کہا بہت اچھی کوالٹی ہے، پروڈکٹ آپ کے گھروں میں یوز ہو رہا ہے، بہت اچھی بات ہے، فیڈ بیک بہت اچھا ہے، سب چیزیں بہت اچھی ہیں. وہاں پہ ہر جگہ پہ ہماری عوام کے لیے ایک کوشچن مارک ضرور ہوتا ہے کہ یہ جو بولا جا رہا ہے واقعی حقیقت بھی ہے، کیونکہ ایسے فلاں 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 چیزیں ہیں جو بولتے ہیں لیکن ہوتی نہیں ہیں. تو یہاں کیا آپ نے کس طرح میک شور کیا ہے عوام کے لیے، اگر ایک عام انسان، عام عورت، عام لیڈی، عام مدر، عام وائف اگر اس چیز کو دیکھنا چاہے کہ واقعی جو ورڈز بولے جا رہے ہیں، جو کام ہو رہے ہیں وہ اتنے ہی ٹرانسپیرنٹ ہے، تو کیا اس کے لیے ایسی کوئی چیز آپ آفر کر رہے ہیں کہ آپ بے شک آئیں اور اس طرح ہم کر رہے ہیں، ہماری چیزوں کو اس طرح دیکھیں؟ دیکھیے میں اس میں بولوں گا کہ ہم نے ڈفرینٹ ڈاکیومنٹریز کی ہیں، بٹ ایٹ دا سیم ٹائم بہت ساری کچھ بزنس سیکرٹس بھی ہوتی ہیں جس کو آپ کمپلیٹلی ریویل نہیں کر سکتے. صحیح. تو ایز جو آپ ٹرانسپیرنٹ کی بات کر رہی ہیں وہ ہم میکسیمم جو ہم ڈاکیومنٹریز میں دکھا سکتے ہیں وہ ہم نے دکھایا ہے. بٹ میں ساتھ ساتھ یہ بولنا چاہوں گا کہ اس کا بیسٹ طریقہ یہ ہوتا ہے کہ آپ نے جو ہے آپ نے سورس تک پہنچنا ہوتا ہے. سورس تک پہنچنے کا مطلب کہ بھئی کھیت سے جو پروڈکٹ نکل رہا ہے ادھر بھی آپ کے کوالٹی کنٹرول کے میجرز ہوں، پھر اس کی ٹرانسپورٹیشن میں بھی ہو، اور پھر فیکٹری میں اس کی جو ہے مینوفیکچرنگ یا جو بھی پروسیسنگ ہے اس پہ بھی آپ کا کنٹرول ہو. تو اس طرح جو ہے آپ اس کو مینٹین کر سکتے ہو. یہ واحد طریقہ ہے کوالٹی کنٹرول کو انشور کرنے کا. اور جزا جو ہے وہ آپ سمجھے اپنی آلموسٹ سارے پروڈکٹس میں یہ کوشش کرتے ہیں کہ ساری بیکورڈ انٹیگریشن کروا لے. ظاہر ہے 200 پروڈکٹس ہیں، سب میں پاسبل نہیں ہے، لیکن ہماری کوشش یہ ہے کہ سب میں انشاءاللہ ہم اپنا پورا کنٹرول لے لیں. جس جگہ پہ اگر ہم لوگ آپ سمجھیں کہ مین سورس تک نہیں پہنچے، جس سے اگر ہم بنوا رہے ہیں یا جہاں سے ہم لے رہے ہیں وہاں بھی ہماری کوالٹی کنٹرول کے میجرز ہوتے ہیں. ہمارے وہاں پہ لوگ بھی ہوتے ہیں، ان کو پتہ ہے، ان کی گائیڈ لائنز ہیں کہ بھئی اس سے 19-20 نہیں ہو سکتا. بیکاز ایٹ دا سیم ٹائم یس ایک ذمہ داری ہے کہ ہم جو ہے اپنے لوگوں کو بیسٹ چیزیں دیں، لیکن ایٹ دا سیم ٹائم میرے فادر کا بھی ایک اسٹیمپ لگا ہوا ہے اس کے اوپر، تو اس کی بھی ذمہ داری ہے کہ وہ نام جو ہے وہ لیگسی جو ہے وہ خراب نہ ہو. تو ساتھ ساتھ ڈبل ذمہ داری ہے کہ یس اپنے لوگوں کو اچھا پروڈکٹ بھی دینا ہے، ایٹ دا سیم ٹائم ان کا نام بھی جو ہے مینٹین کرنا ہے. صحیح بہت اچھی بات ہے. اچھا جی پروگرام جو जेको वक़्तु आहे, अॼु जो एपिसोड जेको वक़्तु आहे उहो अॻियां वधंदो पियो वञे ऐं तव्हां सां जेको अलविदा जो वक़्तु आहे उहो क़रीब ईंदो पियो वञे. त मां आख़िर में ज़रूरु कुझु शयूं जेके मां ज़रूरी सम्झां थी पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करणु सारन साहिबु तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि. ऐं असां वटि असांजी जेका यूथ आहे बेसिकली असां उन जे बारे में असां वधीक कंसर्न आहियूं, बिकॉज़ नंबर असां वटि वॾो आहे ऐं जिन वटि नंबर वॾो हूंदो आहे उहे क़ौमूं जेके आहिनि ख़ुशि नसीब हूंदियूं आहिनि. इन ते बि असांजो ईमान आहे. थोरी सी मां शइ जॾहिं तव्हां स्पेसिफिकली लैंग्वेज जी ॻाल्हि था कयो, तव्हां लिटरेसी जी ॻाल्हि था कयो, थोरो सो मां इन शइ ते ज़रूरु ज़ोर भरींदमि. एज़ सारंग जो हुयो जिन एतिरो लफ़्ज़नि में बचपन लफ़्ज़नि में गुज़ारियो, वॾो थी लफ़्ज़नि खे प्रमोट कयो ऐं एक्टिविज़म खे प्रमोट कयो, माशाल्लाह सां ॾाढो ख़ूबसूरती सां कमु कयो. अॼोको जेको नौजवान आहे उन खे पंहिंजी ज़िंदगी मां तव्हांजे एक्सपीरियंस मां का अगरि डायरेक्शन तव्हां ॾियणु चाहियो? मां सम्झां थो त नौजवान खे हिकिड़ो एम पंहिंजो ठाहिणु घुरिजे. त ठीकु आहे, तव्हांखे पंहिंजी फील्ड में महारत हासिलु करणी आहे, उन में स्पेशलाइज़ेशन कयो, पर तव्हां वरी बि जेको आहे पंहिंजे क़ौम, पंहिंजे वतन ऐं धरती ऐं पंहिंजनि माण्हुनि सां जेको आहे उन्हनि लाइ जवाबदाह हुजो. छो जो जेकॾहिं तव्हांजी जेका स्टडी आहे, तव्हांजी जेका स्पेशलाइज़ेशन आहे, उन मां तव्हांजी क़ौम खे, वतन खे, धरती खे, माण्हुनि खे फ़ाइदो न आहे, तव्हांजी उहा स्पेशलाइज़ेशन कंहिं कम जी न आहे, सिर्फ़ु तव्हांजी ज़ात ताईं महदूदु आहे. ऐं उहो ज़ात ताईं जेको महदूदु माण्हू आहे उनजी ज़िंदगी ऐं हिकिड़े जानवर जी ज़िंदगी में फ़र्क़ु न आहे. छो जानवर सिर्फ़ु पंहिंजी ज़ाती ज़िंदगी, पंहिंजो जीअणु मरणु खाइणु पीअण ताईं महदूदु हूंदो आहे. हुन करे इंसानु जेको अशरफुल मख़लूक़ात असां चऊं था, त उन में इहा तब्दीली ज़रूरु हुअणु घुरिजे त हू पाण जेका स्पेशलाइज़ेशन करे थो, जंहिंमें बि महारत हासिलु कयो. तव्हां अॼु जी जदीद टेक्नोलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, कंप्यूटर साइंस, IT जे मैदान में कंहिं बि फील्ड सां, सोशल साइंस जी फील्ड में हुजो या कंहिं बि फील्ड में तव्हां हुजो, उन में हिकिड़ी शइ ज़रूरु रखो त तव्हां जवाबदार क़ौम जे आॾो आहियो, तव्हां माण्हुनि जे आॾो आहियो, तव्हां ते उन्हनि जूं ज़िमेवारियूं, उन्हनि जा फ़र्ज़ आहिनि. उन्हनि जे लाइ जेकॾहिं तव्हां कुझु करे था वञो, जेकॾहिं सुठा डॉक्टर आहियो, तव्हां माण्हुनि खे जेको आहे फैसिलिटेट कयो था, ठीकु आहे, पंहिंजी उन फील्ड में. जेकॾहिं तव्हां इंजीनियर आहियो त तव्हां पंहिंजे क़ौम जी तामीर बहितर कयो, उन जा रोड रस्ता इंफ्रास्ट्रक्चर खे बहितर कयो. जेकॾहिं सुठा लेखक आहियो त क़ौम में कीअं सुजाॻी पैदा कजे, उन में कीअं नवाण पैदा कजे, कीअं इनकलाब आणिजे, कीअं ज़ुल्म खां निजात ॾियारिजे, माण्हुनि में अवेयरनेस ऐं सोशल अवेयरनेस ॾिजे. ईअं तव्हां जंहिं बि फील्ड सां लॻा पियल आहियो, पर तव्हां जवाबदार जेकॾहिं क़ौम, वतन, धरती सां आहियो, त
त मां सम्झां थो त तव्हां कामयाबु वेंदव ऐं उहा कामयाबी रुगो तव्हां जी कामयाबी न हूंदी, तव्हांजे वतन धरती क़ौम ऐं माण्हुनि जी कामयाबी हूंदी। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा हिकु शइ जेका जनाब खां पुछंदमि पर तव्हां खां मां ज़रूरु पुछणु चाहियां थी, पंहिंजी ज़िंदगी जो जेको मक़सदु आहे, जेको कुझु तव्हां करे रहिया आहियो, सभिनी खां बेस्ट पार्ट छा लॻंदो आहे? सारंग जोयो हुजण जो सभिनी खां बेस्ट पार्ट छा आहे? मां सम्झां थो मुंहिंजे लाइ बेस्ट पार्ट इहो आहे त जेकॾहिं मुंहिंजी कयल जेका बि जदोजहद आहे उन मां कंहिं हिकिड़े फ़र्द खे बि को फ़ाइदो पहुतो ऐं उहो ख़ुशि थियो, उन जी ज़िंदगी सुखे दग ते अची वई, मुंहिंजे लाइ वॾे में वॾो बेस्ट पार्ट उहो आहे। वाह वाह, ॾाढी खूबसूरत ॻाल्हि आहे। आपकी तरफ इख्तिताम की तरफ है हम आज के एपिसोड के, और क्या देखते हैं, हाउ डू यू सी जज़ा ग्लोबल इन नेक्स्ट 10 years, क्या देखते हैं? मेरी तो हमेशा से एक ही ख्वाहिश है, ख्वाब है कि जो कंट्री अपने आप को कंट्री कहती है, उसका फ्लैग है, वहाँ तक मुझे जज़ा पहुँचाना है। तो ये एम है। एट द सेम टाइम जो मेरे फादर का विज़न था कि पाकिस्तानी प्रोडक्ट्स को जो है ऑल ओवर द वर्ल्ड लेके जाना है ताकि पाकिस्तान को रिप्रेजेंट कर सकें, तो सेम मिशन सेम गाइडलाइन को लेके जाना चाह रहे हैं। मुझे ये आपके लिए एक तोहफा भी हम लेकर आए हैं जज़ा ग्लोबल की तरफ से। जी जी, थैंक यू सो मच फॉर दैट। ये मैं चाहूँगा कि आप ज़रूर इसका फीडबैक जो है अपने व्यूवर्स को दें वंस यू यूज़ द प्रोडक्ट्स। उससे जो है कॉन्फिडेंस आएगा आपके व्यूवर्स को कि भाई आपके घर भी गया, और देखने वालों को भी एक मौका मिलेगा। हमारे डिफरेंट पोर्टल्स हैं जिस पे आप ऑनलाइन ऑर्डर कर सकते हैं। एक तो order.jazaglobal.com है, फिर हमारा एक व्हाट्सएप पोर्टल भी है, उस पर भी आप जाएं। उसका नंबर जो है 0331 227 1111। तो उस पर आजकल व्हाट्सएप का दौर है, मैं देखता हूँ कि तो बड़ा इजी एक्सेस है लोगों के लिए। यस, कि वो आप अपने शॉपकीपर को मैसेज कर देते हैं कि भाई ये चीज़ अवेलेबल है, तो ये जो है मैं ड्राइवर भिजवा रहा हूँ या मैं किसी को भिजवा रहा हूँ, आप प्लीज़ जो है या तो डिलीवर करवा दें या तो कोई आके पिकअप कर लेगा। तो हमने कोशिश करी कि सारे एवेन्यूज़ एज टेक्नोलॉजी ग्रोज हम कोशिश करें कि अपने कस्टमर्स को जो है वो उनके लिए अवेलेबल करें। बहुत अच्छी बात है। और अच्छा, आप तो अपने कस्टमर्स को अवेलेबल, मेरे पास तो अवेलेबल हो चुकी हैं, तो हमने अब इसको यूज़ करना है और उसके बाद फिर इंशाल्लाह आई एम श्योर जितनी बातें हमने की हैं, जितना ट्रांसपेरेंसी से काम हो रहा है, आई एम श्योर कि बहुत ही खूबसूरत प्रोडक्ट्स होंगी। और हम उन लोगों में से जो कभी कभार किचन में जाते हैं तो हमें नहीं पता किचन के कैबिनेट में जज़ा ग्लोबल है कि नहीं, तो इस पर हम कॉमेंट नहीं कर सकते। लेकिन यस, इनमें से ज़रूर कोई ना कोई प्रोडक्ट मैं आपके लिए ये ज़रूर करूँगी कि किचन में ज़रूर जाऊँगी और कोई ना कोई प्रोडक्ट अपने हाथों से ज़रूर यूज़ करूँगी। थैंक यू सो मच हमारे साथ होने के लिए, और बहुत ही खूबसूरत, बहुत अच्छा लगा। बहुत शुक्रिया, बहुत अच्छा लगा कि आपको देख के अगेन जुनैद जमशेद साहब की जो यादें हैं वो ताज़ा होती हैं। तो थैंक यू सो मच उसके लिए भी, और उनकी लेगेसी को इतना खूबसूरती से लेके चलने के लिए सारंग साहब तव्हां जी भी वॾी महिरबानी आहे। सगर हुजण जे लाइ ऐं ॾाढो ख़ूबसूरत कमु हमेशह जेके बि असांजा सोशल या ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट आहिनि उन्हनि जे लाइ मां ज़रूरु इहो ॻाल्हि चवंदी आहियां त तव्हां ॾाढो ख़ूबसूरत कमु कयो पिया, बिकॉज़ तव्हां इंसानियत जे लाइ कमु कयो पिया। ऐं आई गेस असांजो दीन बि असांखे इहो थो सेखारे त पहिरीं इंसानियत आहे, उन खां पोइ ॿियूं शयूं आहिनि, ॿिया मज़हब आहिनि, ॿिया रंग आहिनि, ॿियो ज़ातूं आहिनि। सो जेको इंसानियत लाइ कमु करे थो उहो ई मूंखे लॻे थो सही इंसान है। थैंक यू सो मच सगर हुजण जे लाइ। आख़िर में असां सां गॾु, अच्छा असां जज़ा ग्लोबल जे बारे में त खोड़ सारियूं शयूं ॻाल्हायूं, सॼो प्रोग्राम असां सॼे प्रोग्राम में खोड़ सारियूं शयूं असां ज़रूरु शामिल कयूं आहिनि, पर उन सां गॾु असां सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि तैमूर जुनैद जमशेद साहब। तो आपकी आवाज़ के जो हमारे परस्तार लोग हैं आपकी आवाज़ के, उनके लिए मैं चाहती हूँ कि ज़रा हम जज़ा ग्लोबल को भूल के ज़रा हम तैमूर जुनैद जमशेद साहब की तरफ आएँ और आपकी आवाज़ और वो जो नातिया कलाम आप हमारे व्यूवर्स के लिए पढ़ते हैं, आखिर में वो शामिल करें अगर आपकी इजाज़त हो और आप करना चाहें तो। नहीं, बिल्कुल, ऑफ कोर्स। हाँ, और आखिर में हम इंशाल्लाह वही शामिल कर रहे हैं। इन सां गॾु नाज़रीन प्रोग्राम जे इख़्तिताम जी तरफ़ वञूं था। सुभाणे हिकु ॾाढो ज़बरदस्त शो तव्हां सभिनी जे लाइ अचण वारो आहे, ऐं सुभाणे छो त 1 नवंबर आहे ऐं दिवाली जो ॾींहुं बि आहे, ऐं तव्हां सभिनी खे जेतिरा बि माण्हू असांखे ॾिसी रहिया आहिनि, जेतिरा बि दिवाली सेलिब्रेट कनि था, मज़हबनि जे चकर में असां कोन वेंदा आहियूं। असां इहा ॻाल्हि चवंदा आहियूं त जेको माण्हू जिते सेलिब्रेट करे थो उन्हनि सभिनीनि खे दिवाली जूं खोड़ सारियूं मुबारकूं। सुभाणे वॾो ॾींहुं आहे, प्यारो ॾींहुं आहे, सुठो ॾींहुं आहे। सुभाणे जी सेलिब्रेशन तव्हांखे असां सां गॾु रहणी आहे, असां सां गॾु तव्हांखे सेलिब्रेट करिणो आहे। इंशाअल्लाह मुलाक़ात सुभाणे थींदी। तेसि ताईं हिन ख़ूबसूरत कलाम सां गॾु सभिनी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। बिस्मिल्लाह रहमान रहीम।
الہی تیری چوکھٹ پر بھیکاری بن کے آیا ہوں، سراپا فقر ہوں، عجز و ندامت ساتھ لایا ہوں، بھیکاری وہ کہ جس کے پاس جھولی ہے نہ پیالہ ہے، بھیکاری وہ جسے حرص و ہوس نے مار ڈالا ہے، متاع دین و دانش نفس کے ہاتھوں سے لٹوا کر خالی یہ آنکھیں خشک ہیں، یا رب انہیں رونا نہیں آتا، سلگتے داغ ہیں دل میں جنہیں دھونا نہیں آتا، الہی تیری چوکھٹ پر بھیکاری بن کے آیا ہوں، سراپا فقر ہوں، عجز و ندامت ساتھ لایا ہوں۔ جزاک اللہ۔